अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, कल्ह खां असां हलूं पिया त जेको मरण महल ऐं मरण खां पोइ मैदान हशर ते जन्नत में जहन्नम में जेका गुफ़्तगू थिए थी, पोइ चाहे फ़रिश्ता ॻाल्हाइनि था, जहन्नम जा दारोगा ॻाल्हाइनि था, या जन्नत जे बीठल फ़रिश्ता ॻाल्हाइनि था, असां उन्हीअ जा ॻाल्हियूं जेके अलाह जे ग़ैब जूं ॻाल्हियूं क़ुर में ॾिनियूं आहिनि। हीअ न का स्टोरी आहे, न को ॿी आहे, सिधो सो क़ुर आहे जेको अलाह चए थो हीअं थींदो, हीअं थींदो, हीअं थींदो। हीअ छो थो ॾसे? इन लाइ ॾसे थो त मन असां हिन दुनिया में पाण खे करेक्ट करे छॾियूं, पोइ उते वञी असां बेइज़्ता न थियूं। कयूं था, अॻिते हलूं था। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे अलाह फरमाए थो त हशर जे मैदान ते जॾहिं माण्हू ईंदा त क़ुर चए थो यौम नहशरुहुम जमीआ, चए थो मां जॾहिं सभिनी खे गॾु कंदासीं हशर जे मैदान ते, सुम नक़ूल, पोइ अलाह चए थो असां पुछंदासीं लिल्लज़ीन अशरकू, जिन शिरक कयो आहे। छा आहे शिरक? अलाह खे छॾे ॿिए खां घुरणु। जेको चए थो त ॾातार त तूं ॿिया मिड़ाई मङणा, ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा, मींहं मुदाइता वसंदा सदा वसी तूं। माना इन जी छा माना आहे त अलाह ॾियण वारो उहो आहे, ॾाता तूं ॿिया सभु जेके इंसान आहिनि अलाह खां घुरंदा, सभु मङण हार आहिनि अलाह जे आॾो। ऐं जेको आहे सो मींहं मुदाइता वसणा, माना हा जेकॾहिं को अलाह जो वली जहिड़ो आहे, मौसम आहे, त उन खां तव्हां दुआ कराए सघो था। उहो ॾींदो कोन, उनखे चइजो अलाह कजे, लेकिन सदा वसी तूं, माना उहो त अलाह जो वली गुज़ारे वियो त हाणे उनजो असां सां को कॉन्टेक्ट कोन्हे। जे कॉन्टेक्ट रखण जी कोशिशि कंदो, इनखे शिरक चइबो। बाक़ी ऐं उन खां पोइ जेको सदा वसी तूं, माना अलाह हर वक़्तु मौजूदु आहे, ॾींहं राति, न निंड थो करे, न उनखे का पिनकी थी अचे, तंहिंजे करे जेको आहे सो उहो हर वक़्तु मौजूदु आहे, त जेको आहे सो शा लतीफ़ करे थो। त अलाह ताला चए थो यौम नहशरुहुम जमीआ, जॾहिं मां इन्हनि खे गॾु कंदुसि, सुम नक़ूल लिल्लज़ीन अशरकू, त पुछनि जिन शिरक कयो आहे, ऐं शुरकाउकुम, चए थो जिन खे तव्हां सॾींदा हो अलाह जे वलियुनि बुज़ुर्गनि खे, उहे काथे आहिनि? अल्लज़ीन कुंतुम तुज़मू, जो तव्हां सम्झो पिया त हीअ अलाह खां ज़ोरीअ ताईं कमु कराए, पुट वठी ॾींदा, हीअं करे ॾींदा। जॾहिं की अलाह चए थो मां तव्हांखे साह जे रग खे वेझोसि, वेझे खे छॾी तव्हां इहो कीअं कमु कयो? कंहिं तव्हांखे चयो आहे? ऐं क़ुर में त चए थो इहो न कयो ईअं कमु, ला इलाहा इल्लल्लाह, माना अलाह सभु कमु अकेला थो करे। पोइ छा जॾहिं चई त ॿुधायो काथे आहिनि? सुम लम तकुन फितनतुम, त पोइ जेको आहे सो उन्हनि जी इहा जेका मुसीबत ऐं सुवाल में जेके वठिजी विया हुआ, इल्ला अन कालू, जवाब में चवंदा वल्लाही रबिना मां कोना मुशरिक। चईंसि असां वरी किथे शिरक कयो आहे? असां को शिरक, हाणे त कूड़ था आणनि। त चए थो अलाह थो फरमाए उनज़ुर कैफ़ कज़बू अला अनफुसिहिम, चई ॾिठई हींअर पाण ते पंहिंजे कूड़ कीअं था ठोकनि। व ज़ल अनहुम मा कऊं यफ़्तरून, जेको इहो कूड़ हणंदा न, इहो हिन जे हथ मां निकिरी वियो आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो मिनहुम मन यस्तमिउ इलैक, जेके माण्हू नबी साईं खे चए थो ॿुधनि था, या जी माना हीअ बि आहे त जेके माण्हू क़ुर खे ॿुधनि था, हाणे मिसाल त हले पई थी न हीअ क़ुर जो प्रोग्राम हले थो, तव्हां ॿुधो पिया था, लेकिन के माण्हू अहिड़ा बि आहिनि हींअर वेठा आहिनि ॾिसण वारनि में, जलना अला कुलूब अकिन्नतिन, त अलाह हुनजे दिलनि ते अहिड़ो को ठपो हणी छॾियो आहे, ऐं यफ़क़हू, जो ध्यानु ई नथा ॾियनि त कहिड़ी ॻाल्हि बि थिए। फी आज़ान वकरा, ॼण को कननि में को ॿूच पियल थियनि, जो हिन ते आवाज़ ई कोन्हे। इहा हाणे हिकिड़ी बीमारी आहे, अलाह ताला तव्हां ऐं असांखे पनाह में रखे, अलाह पनाह में रखे। त जॾहिं हीअ प्रोग्राम में असीं क़ुर जी माना कयूं था, के अहिड़ा आहिनि जेके तवजो ई कोन था ॾियनि, ॿुधनि इन्हनि जे दिलनि ते ठपा अलाह सां हणी थो। ऐं इहे आहिनि त जेकॾहिं हींअर त असीं चंद आयतूं पढ़ूं था न, चए थो ईं यरो कुल आयत ला यूनुन बिहा, सॼो क़ुर बि हिननि ताईं ॾिसंदा न, कोन ॿुधंदा। हता इज़ा जाऊक युजादिलूक, ऐं पोइ जेकॾहिं तव्हां वटि ईंदा त वरी पोइ बहस था कनि। यक़ूलु लज़ीन कफ़रू इन हाज़ा इला असासिर न, वरी काफ़र चवंदा त हे ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि, इहे त पंहिंजो अॻे ज़माने जा स्टोरियूं आहिनि। वहुम यनहउन अनहु व यनउन अनहु व इन युहलिकू इला अनफुसहुम वमा यशउरून। ऐं जॾहिं अलाह जे हे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हीउ ॾेई वियो आहे, नबी करीम, ऐं मथां बि अचनि था, त पोइ जेको आहे सो असां इनखे पंहिंजो छा चऊंसि, कावड़ असां ते था कनि। पलव तरा इज़ा वुक़िफ़ू अलन्नार, ऐं जॾहिं इहे जहनम में वञनि था, त कालू तूं त छा था चवनि, या लैतना नुरद वला नुकज़्ज़िबु बिआयात रब्बिना व नकून मिनल मुमिनीन, उते वञी था चवनि त असां हीअं कंदासीं, अलाह माफ़ी ॾिए, असांखां ग़लती थी वई आहे। पर छा आहे, अलाह फरमाए थो बल बदा लहुम मा कानू युख़फून मिन क़बिल, इन्हनि खे ज़ाहिर कयोसीं जेके असां लिकायूं, हिननि खां लिकल शयूं। वलो रुद्दूल आदू लिमा नुहू
अनहु व इन्हुम लकाज़िमून। ऐं जेकॾहिं इहे कमु साॻियो ई कंदा ऐं इहे हींअर कूड़ था हणनि ऐं छा था चवनि, कालू इन हीअ इला हयातुन दुनिया वमा नहन मबूसिन, इहे चवंदा हुआ ज़िंदगीअ में बसि ज़िंदगी हीअ आहे, हिन खां पोइ असीं उथंदासीं कोन। अलाह फरमाए थो वलो तरा इज़ा उख़्फ़ू अला रब्बिहिम, पोइ जॾहिं मरण खां पोइ अलाह जा ॾो पेश थींदा त अलाह पुछेनि थो काल अलैस हाज़ा बिलहक़, चई उथी आया हो न, तव्हां त चओ था असीं क़ब्र मां मरण खां पोइ कोन उथंदासीं, चए थो छा इहो हक़ु न आहे? चवंदा कालू भला, चई हा साईं बिल्कुलु हक़ु आहे, रबिना असां रब। पोइ अलाह चए थो हाणे छा थींदो, कालू फज़ूकुल अज़ाब बिमा कुंतुम तकफ़ुरून, तव्हां इनकार पिए कयो हाणे अज़ाब चखो। तॾहिं अलाह फरमाए थो कद ख़सर लज़ीन कज़बू बिलिक़ा अल्लाह, तंहिंजे करे इहे त ठुप खसारे में वेंदा जेके चवनि पिया त अलाह सां मुलाक़ात ई कान थींदी या हिसाब किताब। हता इज़ा जाअतुम साअत बग़दतन, पोइ ओचितो जॾहिं मौत जो वक़्तु अची वञे पोइ ॾिसी माहौल खे छा चवंदा, कालू कालू या हसरतना अला मा फ़रतना फ़िहा, चए हाय हाय असांजी हसरत आहे, असां कहिड़ियूं ग़लतियूं पिए कयूं, कहिड़ा असां ग़लति अक़ीदा पिए रखिया। वो यहमिलून औज़ारहम अला ज़ुहूरुन, पोइ पंहिंजो जहन्नम में जेको सो पंहिंजे चेलियुनि ते इहे जेके ॾोह कयईं ज़ुल्म खे उहो खणंदा, अला सा मा यज़रून, इहा बुछड़ी शइ आहे जेका हीअ खणंदा। अलाह फरमाए थो वमल हयात दुनिया इला लहबू अलाह, चए थो ज़िंदगी जल्दी गुज़री वेंदी, ज़िंदगी जेका हींअर गुज़ारियो पिए था इहा खेल ऐं मश्करी आहे। वरी दारुल आख़िरत ख़ैर लिल्लज़ीन यत्तक़ून, आख़िर जो घर उन्हनि लाइ बहितरु आहे जेके तक़वा वारनि अफ़ला तैकुन अकुल चवंदा। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कयो हिकिड़े दफ़े, हीअं आंगुर विझी पाणीअ में मथे खणी चई त हिन आंगुर ते जेको पाणी आहे न इहा तव्हांजी ज़िंदगीअ जा साल आहिनि ऐं जेको समुंड आहे इहा तव्हांजी आख़िरी ज़िंदगी। अलाह फरमाए थो त जॾहिं हिननि खे एमालनामो ॾिबो न माण्हुनि खे, त हाणे छा थो चए रब साईं, पर वुज़ियल किताब, जॾहिं उन्हनि खे पंहिंजो एमालनामो मिलंदो पर तरल मुजरिमीन मुशफ़िकीन में माफ़ी, उहो जो ॾिसंदा त सफ़ा डिॼी वेंदा। छा चवंदा, यकुन या वहीलतना माल हाज़ल किताब, चवंदा हीउ कहिड़ो एमालनामे जी आहे, ला युगाद सगीरतूं वला कबीरतुन इला असां, उहो नंढी नंढी असांजी ग़लती बि हिन में लिखी पई आहे, नंढड़ी नंढड़ी जेका असां सम्झो त का ॻाल्हि ई कान्हे का, उहा बि लिखी पई, कहिड़ो किताबु आहे। वजदू मां अमिलू हाज़िरनि, ऐं उन में अहिड़ी का लैंग्वेज हूंदी या वीडियो हूंदी जो जेके हिननि अमल कया उहो सभु हुननि खे ॾिसण में ईंदा। वला यज़लिम रब्बुक अहदा, पर इन में हर शइ सच हूंदी, अलाह ताला कंहिंसां ज़ुल्म कोन कंदो या घटि वधि कोन थींदो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयईं त इस्कुलना लिल मलाइका तिस्जुदू लि आदम फसजदू, त फ़रिश्तनि खे चईंदो बाबा तव्हां आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो, सभिनी कयो इला इब्लीस, इब्लीस न कयो, कान मिनल जिन, उहो फ़रिश्तनि मां कोन हो जिननि मां हो। फ़सकन अमिर रबी, अलाह जो इनकार करे छॾियईं हुकुम जो। पोइ चए थो जॾहिं अहिड़ो निभाॻो आहे जंहिं अलाह जो इनकार करे अलाह खे चैलेंज कयो आहे, अफ़ तत्तख़िज़ूनहु व ज़ुरियतहु औलिया मिन दूनी, पोइ तव्हां उन जे ऐं मुंहिंजे ज़ुरियत ते उनजे चवण ते हलंदो ऐं मूंखे छॾे ॾींदव, हे अलाह खे छॾणु हीअ आहे न, की हिन खे तव्हां छॾे ॾिनो हाणे तव्हां उन जे चवण ते लॻंदव। वहुम लकुम अदून, उहे दुश्मन आहिनि तव्हांजा, बेसलाज़मीन ज़ालिमीन बदिला, ज़ालिमनि खे त बुछड़ो बदिलो मिलणु घुरिजे। अलाह पुछे थो मां अशतहुम ख़ल्क़ समावात वल अर्द वला ख़ल्क़ अनफुसिहिम, चए थो जॾहिं मूं ज़मीन आसमान ठाही आहे मां तव्हांजे रूह खे ठाहियो, तव्हां ॾिठो छा, वमा कुंत मुत्तख़िज़ल मुज़लिन औज़दा, ऐं चए थो अलाह चए थो त जेके गुमराह आहिनि उन्हनि खां मां पाण सां छो खणंदुसि। योम यकूल नादू शुरकाए लज़ीन ज़ामतुम, पोइ असां उनखे चवंदासीं त जिन सां तव्हां शिरक कंदा उनखे घुरायो, फदहुम सॼोनि, फलम यस्तजीबू लहुम, ऐं उहो हुननि खे जवाब ई कोन ॾींदा। वजालना बेन मोबिका, उहे जन्नत में वेठा आहिनि, उन्हनि जे विच में विथियूं हूंदियूं। पोइ चए थो त वराल मुजरिमून नार, पोइ जहन्नमी जॾहिं बाहि खे ॾिसंदा, फज़न्नू अनहुम मुआक़िऊहा, ऐं पक थियनि हाणे हिन में घेइण वारा आहियूं, वलम यजिदू अना मसरिब, तां को भॼण जो रस्तो न ॾिसंदा। तंहिंजे करे अलाह फरमाए थो ॿुधो सरफ़ना लक़द सरफ़ना फ़िलहा, हे ॾिसो मां माना मफ़हूम थो पाए, अखिरी माना कोन थो कयां, तंहिंजे करे जेको आहे सो इन में थोरो माना हिन जो मां मफ़हूम थो बयानु कयां, तर्जुमानी थो कयां। त चवणु लॻो त पंहिंजो जेको सो ॾिसणु जहन्नम खां भॼी न सघंदा न, पर लक़द सरफ़ना फ़ी हाज़ल क़ुरान लिन्नास मिन कुल मसलन, बाक़ी हिन क़ुर में इहे सभई सीनूं मां किथां थो आणियां, हिन क़ुर मां न इहा ई थो ॻाल्हि करे। चए थो हिन क़ुर में असां हर क़िस्म जी सिचुएशन इंसाननि लाइ ज़िक्र कई आहे, वकान इंसान अक्सर जदला, बाक़ी माण्हुनि खे तकड़ा टाइम ई कोन्हे जो क़ुर खे पढ़नि। अलाह फरमाए थो व लिल्लज़ीन कफ़रू बि रबिहिम, बाक़ी जिन हिन क़ुर खे न पढ़ियो अलाह सां कुफ़ुर कयनि, अज़ाब जहन्नम, उनखे जहन्नम जो अज़ाब मिलंदो, बेसल मसीर बुछड़ी जाइ आहे मोटी रहण जी। इज़ा उल्कूफ़ी आहे, जॾहिं जहन्नम में उछलाया वेंदा,
समिउ लहा शहीकऊं व तफूर, त जहनम जूं रड़ियूं ॿुधंदा, दाहूं ॿुधंदा। ऐं तकाद तमयज़ मिनल गईज़, माना जहन्नम बि हिकिड़ी जेका ॼण हिकिड़ी साह वारी शइ आहे जो उन्हनि खे ॾिसी तकाद तमयज़ मिनल गैज़ जो ईअं लॻे थो त ॼण कावड़ में फाटे थो। कुल मां उल्की फ़िया फ़ौजुनि, ऐं जीअं ई जहन्नम में टोलनि जा टोला दाख़िल थींदा, सहल तुम ख़ज़नत हुआ, त उहे जेके दारोगा ऐं फ़रिश्ता बीठा हूंदा न उहे हुन खां पुछंदा, अड़े एतिरा ॼणा अलम यातिकुम नज़ीर, तव्हांजे को रसूल कोन आयो, कंहिं तव्हांखे ॾेॼाइण वारो कोन आयो? चवंदा कालू बदका कद जा न नसीर, न चवंदा त वाक़ई असांखे ॾेॼाइण वारो अलाह जो रसूल आयो, या जीअं मां प्रोग्राम कयां त इहो मां बि ॾेॼाइण वारे में थी वियुसि न, त चई तव्हांखे कंहिं तव्हांखे रस्तो कोन ॾेखारियो? त चवंदा न हुओ फ़कज़ब न, पोइ असां उन ते एतवार कोन कयो। वकुलना मां नज़र अलाह मिन शइन, असां इहो चयो त अलाह का शइ नाज़िल करे, हे जेको मौलवी इलाइक़ो वेठो आहे न, इहे वरी पंहिंजूं ठोके पिए थो शयूं, इहे अलाह कोन थो चवे। इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिन कबीर, ऐं जेको आहे सो हुन पोइ चवंदा त माना त तव्हां त सख़्तु गुमराही में हो। पोइ उते रड़ियूं करे चवंदा, छा चवंदा? वकालू लव कुन्ना नस्मउ, चवंदा त काश असां अलाह जे क़ुर खे कन ॾेई ॿुधूं हा, पंहिंजी ॿोलीअ में माना कयूं हा। उहो नैकिल, हिते नैकिल माना काश असां क़ुर खे ॿुधूं हा, ऐं नैकिल माना उनखे सम्झूं हा। सम्झंदो कीअं? अरबीअ में त कोन सम्झंदो, जेके अरब आहिनि अरबीअ में सम्झंदा, पर जेकॾहिं अंग्रेज़ आहियो तव्हां अंग्रेज़ी में सम्झो त असीं उन ते सोचूं हा। मां कुन्ना फ़ी असाब, त जहन्नम में कोन वञो आहे, माना मेन रीज़न जहन्नम में वञिणो आहे हिन खे न सम्झण जो, त अलाह चवे छा थो, अलाह कहिड़ी ॻाल्हि थो करे। असांखे त रुॻो चयो आहे त रुॻो तव्हां बसि ख़तमा कयो, हिकिड़ो ख़तमु हुयो, अड़े बाबा ख़तमा छा, अलाह गुफ़्तगू थो करे, इहो मालूम न कयूं? तंहिंजे करे मूं तव्हांखे हदीस ॾेखारी त जेको आहे सो क़ुर जी जेका तिलावत ऐं क़ुर जो हिफ़िज़ करणु वसीलो आहे माना ताईं, माना असुलु शइ त कोन। बाक़ी तव्हां मूं जीअं तव्हांखे चयो त तव्हां रिक्शे में वञो पिया था, तव्हां घर वञिणो आहे, पर रिक्शे वारे चयो न यार न, हल वरी मोट पोइ हिते वरी वञ, वरी अॻिते हल, सॼी राति रिक्शे में ऐं घर नथा वञो, पोइ चओ मूंखे मां घर वियो आहियां। तंहिंजे करे चए थो त जेकॾहिं असां हे था चवनि कालू लव कुन्ना नस्मउ नैकुल, काश असां जेको अलाह जी ॻाल्हि खे तवजो सां ॿुधी ऐं उनखे सम्झूं हा। मां कुन्ना फ़ी असाब सही, त जहन्नम में असीं कोन वञूं हा। फ़तरफ़ू बि ज़म, हाणे पंहिंजे हिन गुनाह जो एतिराफ़ था कनि, पर सो कनि असां बि सही, पर हाणे एतिराफ़ छा कंदो, हणो माना सो कनि माना धूड़ वञी पाइनि, असां बि जहन्नम जे लाइ सोक माना परे कयोनि। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जेको आहे सो त माण्हू हरगिज़ हलाक न थींदा एसि ताईं जो पंहिंजे पाण जो उज़ुर कनि, या फरमाया पाण सां उज़ुर कनि, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे पुछे थो त या माशर जिन वल इंस, अलाह सुवाल थो पुछे, ए जिन ऐं इंसाननि जा गुरू, अलम यातिकुम रसूलुन मिनकुम, छा तव्हां में तव्हांजो रसूल कोन आयो? या कुसून अलैकुम आयाती, तव्हांखे मुंहिंजो क़ुर कोन पढ़ी ॿुधाई? व युनज़िरूनकुम लिका यौमिकुम हाज़ा, ऐं अॼोको जेको ॾींहुं आहे उहो तव्हांखे उनजो ख़बरदार कोन्हे। हे मां ख़बरदार कयां पियो थो न, हे उहो पुछे थो त तव्हांखे कंहिं कोन ॾसियो त हीउ तव्हां सां थींदो, हीउ जहन्नम थींदो, कंहिं तोखे कोन ॾसियो, हे हिन में लिखियो पिया न। तंहिंजे करे मां ॿाहिरि कोन थो वञा, त तव्हां चवंदो न साईं बिल्कुलु असांखे कंहिं ॿुधायो। कालू शहदना अला अनफुसना, चवंदा त हा असां पंहिंजे पाण ते शाहिदी ॾियूं था त इहे सभु हुयूं शयूं। व गरतुमुल हयात दुनिया, ऐं हिननि खे दुनिया ठगे छॾियो। व शहिदू अला अनफुसुम, ऐं पंहिंजे पाण ते चवंदा अनहुम कानू काफ़िरीन, असां कुफ़ुर कयो जो असां अलाह जी ॻाल्हि कान ॿुधी। बाक़ी जेकॾहिं तव्हांजा अमल तुरंदा, फमन सकलत मवाज़िनू फ़उलाइकुल मुफ़्लिहून, जंहिंजी ताराज़ी ॻरी थी वेंदी उहे फ़ाइदे में वेंदा। वमन ख़फ़त मवाज़िनू, जंहिंजी ताराज़ी हल्की थींदी, फ़उलाइक लज़ीन ख़सिरू अनफुसहम, इहे आहिनि जिन पंहिंजे पाण जो नुक़सानु कयो। फ़ी जहन्नम ख़ालिदून, इहे हमेशह जहन्नम में ई रहंदा, उतां निकिरंदा ई कोन। तल्फ़ वुजूहुम नार, बाहि साड़े चहिरो कारो करे छॾींदसि। तल्फ़ माना चहिरे ते बाहि अचे लॻंदसि। वहूं फ़िहा कालू, सवा कोयले वांगुरु चहिरो थी वेंदनि। पोइ अलाह पुछे थो उन्हनि खां त ॾियो ख़बर, सड़ो था? अलम तकुम आयाती तुतला अलैकुम फ़कुंतुम बिहा तुकज़िबून, चवनि थो तव्हांखे कंहिं बि क़ुर पढ़ी कोन ॿुधायो, या तव्हां इनखे कूड़ो सम्झो? त छा चवंदा? कालू रबना ग़लबत अलैना शिकवतना, साईं असां छा कयूं, असां निभाग हुआसीं, असांजे मथां निभाग चढ़ी वियो जो असां माना बि कोन था ॿुधूं कंहिंखां। हे प्रोग्राम अचनि था, इन जे जाइ ते असीं चऊं था त की गाना लॻायूं या की डांसूं ॾिसूं। कालू रबना ग़लबत अलैना शिकवतना, असांजे मथां निभाग चढ़ी वियो। व कुन्ना क़ौमन दौलीन, असां गुमराह क़ौम हुआसीं। ॾिठव? हाणे इन खां पोइ जेको ॿियो चैप्टर मुंहिंजो ईंदो, उन में अचे थो त हे जेके जहन्नम में वेंदा न,
नाकाम इंसान जी इम्तिहान में ॿीहर वियल चवंदासीं हाणे ई असांखे पक थी वई आहे, हाणे असांखे महिरबानी करे असांखे वापसि दुनिया में मोकिलियो ऐं ॿिए इम्तिहान में विहारियो। हाणे इहो कोन थींदो, छो त हीअ त सॼो राज़ उन्हनि खे खुली वियो। हाणे त तव्हांखे क़ुर ते हलणो आहे न। हाणे चवनि था न इहे शयूं अखियुनि सां ॾिसूं पोइ यकीन कंदासीं। भई अलाह जो कलाम आहे, छा चवनि था हाणे अलाह अॻिते ॿुधाए थो, औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलौ तरा इज़ल मुजरिम नाकिसू रूसहुम इंद रब्बिहिम। तव्हां ॾिसंदव त मुजरिम जेके नापास थींदा न उहे अलाह जे आॾो हीअं कंधु हेठि करे छॾींदा। छा चवंदा? रब्बना, ए अलाह रब साईं, अबसर ना, असां हर शइ ॾिसी छॾी सम्झी छॾीसीं, बसि समय न ऐं सॼी ॻाल्हि ॿुधीसीं। फर्जे न, बसि हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, असांखे नई सीअ वरी वापसि दुनिया मोकिल, वरी नंढड़ा ॿार पेट मां निकिरूं, पर न अमल सालिहन, ऐं असां यकीन नेक अमल कंदासीं, इना मुख खां असांखे यकीन अची वियो आहे। हा माना तव्हां यकीन कंदव जॾहिं उते पहुचंदव ऐं उते इंसानु पादर ॾिसी यकीन कंदो, ऐं हींअर तव्हांखे यकीन कोन थो अचे। हीअ अलाह जो कलाम आहे, हीअ अहिड़ो कलाम आहे जो इन जहिड़ो कलाम केरु प्रोड्यूस कोन करे सघियो आहे। अलाह ॾिने त तव्हां क़ुर जी हिकिड़ी आयत ठाहे ॾेखारियो, कंहिंखे ताक़त न आहे हेॾा अरबी दाननि जो आयत ठाहे। हीअ अलाह जो कलाम आहे। ऐं अलाह फरमाए थो उन जवाब में चए थो, ॾिसो ॻाल्हि ॿुधो, वलव शेना ल आतई ना कुल नफ़्सिन हुदाहा। अलाह चए थो ॾिसो न मूं जहन्नम ठाहियो आहे, जन्नत ठाही आहे, पर जेकॾहिं मां चाहियां त सभिनी खे मां हिदायत ॾेई छॾियां, ईअं त कोन थींदो। वलाकिन तव्हांखे दुनिया में वेंदव, ग़रीबनि जी मदद कंदव, शिरक छॾींदव, हराम न खाईंदव, रिश्वतूं न खाईंदव, ऐं कंहिंसां ज़ुल्म न कंदव, टेगर न कंदव, पाण खे ऊचो न सम्झंदव, ज़ात जे करे फ़ख़ुरु न कंदव। भई फ़ख़ुरु ॾिसो न, नूह अलैहिस्सलाम जो पुटु जहन्नम में थो वञे, नबीअ जो पुटु जहन्नम में आहे जेको नबीअ चवण ते, ऐं असां जेके आहियूं सो ज़ात जे करे सम्झ न त हलिया वेंदासीं। ख़ुदा जो ख़ौफ़ करणु खपे असांखे। त चए थो त अलाह फरमाए थो वलव शेना ल आतईना कुल नफ़्सिन हुदाहा, जेकॾहिं असां चाहियूं त हर माण्हूअ खे हिदायत ॾियूं हा, लेकिन अलाह चए थो वलाकिन हक़ल कौल मिनी, लेकिन मां जो जहन्नम ठाहियो आहे त मां उन इंसाननि खे, मां मुंहिंजो इहो फ़ैसिलो थियल आहे, ल अमल अन जहन्नम जिन्नत वन्नास अजमईन, मूंखे जहन्नम बि भरणो आहे, तंहिंजे करे मां तव्हांजे प्रकारनि खे ॾिसंदुसि, मां ॾिसंदुसि तव्हां क़ुर ते केतिरो हलियो, रसूल सलाह वसल्लम सुन्नत ते केतिरो हलियो। तंहिंजे करे छा आहे, फज़ूकू, हाणे इहो जहन्नम जो अज़ाब चखो, बेमा नसी तुम लिका योमिकुम हाज़ा, जो तव्हांखे इन ॾींहं जी फुल इंफॉर्मेशन क़ुर में हुई, फुल इंफॉर्मेशन, लेकिन तव्हां हिनखे विसारे छॾियो। हीअ जेके आयतूं बि क़ुर में आहिनि न, त हीअं थींदो हीअं थींदो, चई तव्हां हिनखे पढ़ियो ई कोन, तंहिंजे करे ख़बर ई कान्हे। हाणे तव्हां विसारियो हिनखे अॼु ज़िंदगीअ में, न को पढ़ो था, न को माना कयो था। चए थो फज़ूकू, हाणे अज़ाब चखो, बेमा नसी तुम लिका योमिकुम हाज़ा, जो तव्हां हिन ॾींहं खे विसारियो आहे। हाणे चए थो मां छा थो कयां, इन्ना नसीनाकुम, मां बि तव्हांखे विसारियां थो। अलाह चवंदो बंदि कयो जहन्नम जा दरवाज़ा, ठक ठक दरवाज़ा बंदि थी वेंदा। हाणे अलाह कॾहिं सोचींदो बि हिन में त अंदरि कुटिजनि था, मरनि था, सड़नि था, चए थो मां बि तव्हांखे विसारे छॾियो आहे। वज़ूकू अज़ाबल ख़ुल्द, इहे हमेशह जो अज़ाब में तव्हां चखो, बेमा कुंतुम तामलून, तव्हां अमल अहिड़ा कया आहिनि। केॾी ख़ौफ़ जी ॻाल्हि आहे। तंहिं करे रब साईं फरमाए थो वल्लज़ीन कफ़रू, जिन कुफ़ुर कयो, कुफ़ुर कंहिं कयो आहे, हिकिड़ा त अलाह खे नथा मञनि, पर जेके ॿिया अलाह खे मञनि था उहे बि जहन्नम में वेंदा। मिसाल तौरु ईसाई आहिनि, उहे वरी चवंदा त हज़रत मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम अलाह हुआ, इहे बि जहन्नम में वेंदा। त जहन्नम में ॿियो आहे बुरा न मरण जे करे जहन्नम वेंदा। त जेको बि जहन्नम में अंदरि घिड़ियो कंहिं न कंहिं सबब जे करे इहो काफ़र आहे। त चए थो वल्लज़ीन कफ़रू लहुम नारु जहन्नम, इन्हनि जे लाइ जहन्नम जी बाहि आहे, ला युग़्ज़ा अलैहिम, ऐं इन्हनि फयमूतू, ऐं उन्हनि खे मौत बि कोन ॾिनो वेंदो, माना जहिड़ा रहंदा। वला युख़फ़ अन्हुम मिन अज़ाबा, न जहन्नम जो अज़ाब ढिरो थींदो। कज़ालिक नज़िल कुल कफ़ूर, सभु नाशुक्रनि खे जेके अलाह खे छॾे ॾियनि था उनखे इहा ई सज़ा मिलंदी। वहुम यस्तरिख़ून फ़ीहा, उते ॾाढियूं रड़ियूं कंदा, जॾहिं अज़ाब थिए न रड़ियूं कंदा ॾाढियूं। पोइ छा चवंदा, रबना, ए रब साईं, अख़रिजना, असांखे हिकिड़ो दफ़ो हिन जहन्नम मां कढ, न अमल सालिहन ग़ैर लज़ी कुना न अमल, असां हाणे वञी उहे अमल जेके नेक कंदासीं जेके असां कोन कया। त अलाह वरी उन में चए थो, हाणे अलाह उते त चवे थो या असांखे हिते थो ॿुधाए त तव्हां हिननि खे ईअं चइजो। चए थो अवलम नुअमिरकुम मां इहा तज़कर फ़ी मन तज़कर, चई मां तव्हांखे एतिरी उमिरि कान ॾिनी, एतिरी उमिरि कान ॾिनी मां जंहिंमें जंहिंखे सुधरणो हो, सम्झणो हो, सम्झे हा।
वजाकुम नज़ीर ऐं अलाह जा रसूल बि आया। उन खां पोइ केतिरा माण्हू तव्हांखे इहा क़ुर ॿुधाइनि था, जीअं हींअर मां तव्हांखे ॿुधायां पियो इहा ॻाल्हि थो करे। फ़ज़ूकू फमा लिज़ालिमीन मिन नसीर, त हिनखे ज़ालिमनि जी का मददगार थींदी। उहो न चवनि पिया त असांखे हाणे कढो, वरी वञी नेक्स्ट डे असांखे चांस ॾियो। चए छाजो चांस, तव्हांखे उमिरि ॾिनी हुयमि, हाणे ॿुधो छा थो चए हदीस शरीफ़ में। चए थो अलाह ताला फरमाए थो, रसूल फरमायो त अल्लाह ताला फरमाए त अल्लाह ताला जिस शख्स को लंबी उम्र दी, यानी यहाँ तक वो 60 साल की उम्र को पहुंच गया तो अल्लाह उसके उज़ुर को क़बूल नहीं करता। माना तव्हांखे जेको 60 साल मिली विया न, पोइ को अज़ुरु कोन्हे। हाणे तव्हां चओ त वरी वञूं मोटी, ऐं ज़ाहिर आहे त अलाह तव्हांखे कीअं मोटाईंदो, वरी कंहिं माउ जे पेट मां ॼमंदव, पोइ इयूं ॻाल्हियूं तव्हां खां विसरी वेंदियूं। छो त असांजे रूहनि त अलाह सां वाइदो कयो न, त अलाह साईं असीं तूं असांजो रब आहीं, असीं तो पां पलिजूं था। त अलाह चयो त ॿुधो जेको आहे सो शिरक न कजो, त उते हा कयनि। हाणे जॾहिं पेट मां निकिता त विसरी वियो अथनि, हाणे क़ुर पढ़नि कोन्ह था। जी ब्रेक वठूं था, छा ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदा। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। त ॾिसो न, चए थो त वहुम यस्तरख़ून फ़ीहा, जहन्नम में रड़ियूं कंदा। छा चवंदा, रब्बना अख़रिजना, असांखे हितां कढ, नअमल सालिहन ग़ैर लज़ी कुन्ना नअमल, हाणे असां नेक अमल कंदासीं जेके बुछड़ा खे उहे न कंदासीं। त अलाह चए थो त अवलम नुअम्मिरकुम, तव्हांखे एतिरी उमिरि मूं न ॾिनी, मां यतज़क्कर फ़ी मन तज़क्कर, जंहिंखे सुधरणो हुजे या सुधी वञे या यादि करिणो हुजे या यादि करे, या वजाकुम नज़ीर, जॾहिं की तव्हांखे माण्हू बि मिलिया, नबी आयो जंहिं तव्हांखे ख़बरदार कयो त बाबा ईअं न कयो। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में अचे थो, लक़द आज़र अल्लाह इला अब्दिन, अलाह ताला कंहिं जेको आहे सो कंहिंजो उज़ुर क़बूल कोन कंदो, अहया हो हता बलग सितीन सबई सना, जंहिंखे 60-70 साल उमिरि ॾिनई। लक़द आज़र अल्लाह ताला इलही, कोन उज़ुर क़बूल कंदो। लक़द आज़र अल्लाह ताला इलही, अलाह जो उज़ुर क़बूल कोन कंदो। जीअं चए थो न असांखे कढो, अची बाबा तव्हांखे टाइम, बाक़ी हाणे कंहिंखे नंढे हूंदे मारियईं, 30-35 साले मारियईं, शायदि उनखे को बोनस ॾिए, उहो मूंखे ख़बर न आहे। उन खां पोइ उते चवंदा, छा चवंदा, फ़हल लना मिन शुफ़ा फ़यशफ़उ लना, उते रड़ियूं करे चवंदा त आहे को जो असांजी शफ़ात करे। असां त हिननि मोलनि खे सॾींदा हुआसीं, उन्हनि असांखे पुट ॾिना, असांजा कम कयनि, हाणे को आहे जेको असांजी शफ़ात करे, उहो नुरद, या असांखे वापसि मोकिले दुनिया में। पर न अमल ग़ैर लज़ी कुन्ना न अमल, त उते अहिड़ा अमल कयूं जेके बुछड़ा अमल कयासीं, उहे अहिड़ा कोन कंदासीं। अलाह चए थो कद ख़सिरू अनफुसम, इन्हनि पंहिंजे पाण खे तबाह ऐं नुक़सान में विझी छॾियो। पर ज़ल अनहुम मा कानू यफ़्तरून, जेके हिते हिन दुनिया में हथ जूं ॻाल्हियूं ठोकींदा हुआ, इहे हिन हथनि मां निकिरी वियूं। छो त अलाह जा सभु वली जन्नत में वेठा आहिनि, उनजो असां सां वास्तो कोन्हे को, न को असांजो आवाज़ु ओसि ताईं पहुचे थो। हिकु वक़्तु हिकिड़ो ई आहे शइ, उहा आहे ख़ुदि अलाह, जेको असांजे साह जे रग खां वेझो आहे, जेको असांजूं ॻाल्हियूं ॿुधे थो। तंहिंजे करे चए थो तव्हां शिरक न कयो। माना इहो शिरक करणु, माना वेझे खे छॾे परे खे करणु, इहो शिरक आहे। अलाह फरमाए थो, सुम यौमल क़ियाम युज़ीम, क़यामत ॾींहं ते हिन जी सख़्तु बेइज़ती थींदी। यक़ूल ऐनी शुरकाए लज़ीन कुंतुम तुशाकून फ़ी, चए थो किथे आहिनि मुंहिंजा शरीक जिन खे तव्हां सॾींदा हो मुंहिंजे मुक़ाबले में। त उते छा चवंदा, काल लज़ीन ऊतुल इल्म, पोइ उन वक़्तु जेके इल्म वारा हुआ उहे छा चवंदा, इनल ख़िज़ियल यौम वसूअ अल काफ़रीन, अॼु बेइज़ती आहे उन्हनि जी ऐं काफ़रनि जे लाइ ॾुखियो वक़्तु आहे। जॾहिं वरी ॿियो सीन आहे त इज़ अल्लज़ीन ततवफ़ाहुम मलाइक ज़ालिमी अनफुसिहिम, जिन ज़ुल्म कयो, हाणे उन्हनि जे लाइ वरी फ़रिश्तनि जो हिकिड़ो ख़ासि ग्रुप आहे, जेको नापास थियलनि जो फ़रिश्तनि जो साह करण जो ॿियो ग्रुप आहे। जेको जस्ट पास थिया आहिनि त उन्हनि खे सलामुन अलैकुम कनि था, उहो ॿियो ग्रुप आहे। ऐं जेके हाईएस्ट नंबर खणनि था, उहे वरी फ़रिश्ता पाण सां ख़ुशबू ऐं गुलाब खणी अचनि था। इहे 3 ग्रुप आहिनि फ़रिश्तनि जा। हाणे आहे त अल्लज़ी ततवफ़ाहुम मलाइक ज़ालिमी अनफुसिहिम, जेके नापास थियनि था, जंहिं पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो, त जॾहिं उहे अचनि था त फ़रिश्तनि खे ॾिसी छा था चवनि, अलकू वसलम, उनखे सलाम अलैकुम फ़रिश्तो साहिबु, मां कुना नअमल, बाबा साईं असां त का बि बुछड़ो कमु कोन कयो आहे। बल इन अल्लाह अलीम बिमा कुंतुम तअमलून, त हू छा चवंदा, न हीउ अलाह ताला सॼो रिकॉर्ड तव्हांजो रखियो आहे जेके तव्हां अमल कया आहिनि। तंहिंजे करे हाणे असां सां ईअं न कयो, फ़दख़ुलू अबाब जहन्नम, घिड़ो जहन्नम जे दरवाज़नि में, ख़ालिदीन फ़ीहा, तव्हां कॾहिं बि कोन निकिरंदव। फ़बीस मसवल मुतकब्बिरीन, इहे तकबर वारनि जा, इहो बुछड़ी जाइ अलाह मुक़ररु कई आहे। तंहिंजे करे वकील लिलज़ी नतकू माज़ा अंज़ल रबकुम, जॾहिं
अलाह वारनि खां पुछो पियो वञे त अलाह छा थो नाज़ुल करे, त कालू ख़ैरात, या अलाह ख़ैर थो ना, ऐं ख़ैर को माना क़ुर जो नालो आहे। कंहिंजे लाइ लिलज़ीन अहसनू फ़ी हाज़ी दुनिया हसनतुनि, जेके हिन दुनिया में नेकी कंदा उन्हनि जे लाइ आख़िरत में बि नेकी थींदी। व दारुल आख़िरत ख़ैरूं, आख़िरत जो घरु बहितरीनु आहे। वल नेम दारुल मुत्तक़ीन, इहे जेके मुत्तक़ीन जे रहण जी जाइ थींदी जन्नत में, तमामु बहितर जाइ आहे। तंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए थो, या लज़ीन आमनू ला तुलहिकुम अमवालकुम वला औलादकुम ज़िक्रिल्लाह, चए थो त ॿुधो ॻाल्हि, इहे औलाद ऐं माल तव्हांखे अलाह जे हिन क़ुर ऐं उनखे सम्झण खां तव्हांखे हलाक न करे। ला तुलहिकुम, तव्हां हलाक थी वेंदव, माल माल माल, पुट पुट पुट, चट चटां चट चटां। बमई यफ़ल ज़ालिक, जेको इहो कंदो, फ़उलाकुल ख़ासिरून, इहो खसारे में वेंदो। तंहिंजे करे अलाह फ़रमाए थो, व अनफ़िकू मिम्मा रज़क़नाकुम, चए थो अलाह जे रस्ते में ख़र्च कयो। हींअर केतिरा, हाणे ॾिसो न, हाणे उहो पंहिंजो प्राइम मिनिस्टर चए अलाए 60 अरब रुपए जो है न उसका हम लोगों को 5-5 हज़ार करे ॾींदासीं। अड़े ख़ुदा जी अलाह पुॼेव, तव्हां ख़ज़ाने मां कीअं ॾींदव ग़रीबनि जा? इहे ख़ज़ानो त अवाम जे इज्तिमाही भलाईअ लाइ आहे, दवाउनि जे लाइ आहे, स्कूलनि जे लाइ, स्कूलनि में बेंचूं कोन्हनि के, ऐं पंहिंजो जेको रोड टुटरा पिया आहिनि, तव्हां इन्हनि ॾे ॾियो न। ऐं हे जेके ग़रीबनि खे पंहिंजे खीसनि मां छो नथा ॾियो? हलनि थियूं तव्हां सां घणियूं घणियूं 12-12 पेजार में वञो था, हथ हीअं करे हलो था, काॾे था कयो इहो ॾोकड़? इहे घणे भाङे ॾोकड़ सभु इहे रुश्वत मां कमाया अथनि, त इहे अलाह जे रस्ते में नथा ॾियो। हाणे वरी बि अलाह जे उनजे ख़ज़ाने मां पैसा कढंदव, जेके इंसाननि जे जेके सभु इज्तिमाही हक़ जा पैसा आहिनि, काॾे वञूं? सो अलाह फ़रमाए थो, अनफ़िकू मिम्मा रज़क़नाकुम, माना अलाह जे रस्ते में ॾियो जेके तव्हांखे मूं रिज़्क़ ॾिनो आहे। चंदनि जा पैसा या जेके आहिनि जेके टैक्सनि जा पैसा न खणो। व अनफ़िकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन याति अहदकुमुल मौत, उन खां अॻु जो कंहिंखे मौत अचे, पोइ उते वरी चवे ॾिसी फ़रिश्ता, फ़यक़ूल रबी, ए अलाह साईं, लौला अख़रतनी इला अजल मुसम्मा, हींअर मुंहिंजो साह न कढ, मूंखे कलाक 2 या 2-3 ॾींहं ॾेको आहे सो मूंखे छॾ, पोइ असदक अकुन मिन सालीन, हेॾी जेका प्रॉपर्टी गई त सॼी वञी अलाह जे रास्ते में सदको कयां ऐं नेकनि मां थियां। हा, ओॾी महिल त अलाह छा थो चए, वलई युख़रल्लाहु नफ़्सन इज़ा जा अजलुहा, अलाह चए थो हिकिड़े सेकंड जी बि इनखे मां ढिर कोन ॾींदुसि जॾहिं मुंहिंजो मौत जो वक़्तु मुक़ररु थी वियो आहे। वल्लाहु ख़बीरुन बिमा तामलून, अलाह सभु कुझु ॼाणे थो जेको तव्हां कयो था। आहे न इहा ॻाल्हि? छा कहिड़ो ख़र्चु करिणो आहे? चए थो अनफ़िकू मिम्मा रज़क़नाकुम, अलाह जे रस्ते में ग़रीबनि खे उन मां ॾिनो जेको तव्हांखे रिज़्क़ मिलियो आहे, या टैक्सनि जा पैसा तव्हां ग़रीबनि में विराईंदव। कमाल आहे हिननि जो प्राइम मिनिस्टर जो बि, त माना ख़ज़ाने मां खणी माण्हुनि खे था ॾियो। तव्हांजी एॾी प्रॉपर्टी आहे उहो छो नथा ॾियो? हिते बि असां 15-10 पेजारो फलाणो हीअं हथ करे हलणो, प्रॉपर्टी छा कजे? तंहिंजे करे अलाह फ़रमाए थो त चवणु लॻा त असांखे साईं विथी ॾे त असां वञी इहे जेका प्रॉपर्टी विराए, चवंदा न लौला अख़र, चए थो फ़यक़ूल रबी लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब, माना असांखे हींअर साह न कढ, कुझु पीरियड लाइ असांखे पोइते कर, छॾे ॾे, फ़असदक, त वञी इहे सभु माल मां सदको कयुसि, व अकुन मिनल साल, ऐं मां सालियनि मां थींदुमि। माना जेको पंहिंजे कमाईअ जो पैसो ग़रीबनि खे ॾिए थो, इहो सालिहीन मां आहे। लेकिन अलाह छा थो चए? चलो ॿुधो, वलई युख़रल्लाहु नफ़्सन इज़ा जा अजलुहा, अलाह हिकिड़े सेकंड में बि जॾहिं तव्हांजो टाइम मुक़ररु आहे तव्हांखे कोन छॾींदो, हिकिड़े सेकंड। वल्लाहु ख़बीरुन बिमा तामलून, अलाह ॼाणे थो जेको कुझु तव्हां कयो था। ठीकु जनाब, हाणे छा थियो? जन्नती जन्नत में विया, जहन्नम वारा जहन्नम में विया। लेकिन को हिकिड़ो ॿियो बि ग्रुप आहे इन ॿिनि खां सवाइ, उहो आहे एराफ़ जे मैदान ते वेठा हूंदा किरोड़े अरबे माण्हू। उहे केरु आहिनि? जंहिंजे बारे में चयो वञे थो त ही उहे आहिनि जंहिंजा नेकियूं ऐं बदियूं बराबरि थी वियूं। जे हिकिड़ी नेकी हुजे न त जन्नत में वञनि हा, जे हिकिड़ी बदी हुजे न जहन्नम में वञनि हा। हाणे बराबरि, माना नेकियुनि जो केॾो आहे? तव्हां यानी यकीन कयो, जेकॾहिं हिकिड़े पंहिंजो मार्केट में वञो था ऐं उते हिकिड़ी दुआ घुरो था त इन्हीअ जूं 1000 नेकियूं थियूं मिलनि। यानी मूंखे सम्झ में नथो अचे त इहा नेकी एॾी ईज़ी कमाइणु आहे, पर हिकिड़ी नेकी ज़्यादा हुजण जे करे जन्नत में वञे। हाणे वेठा आहिनि एराफ़ जे मैदान ते, एराफ़ जे मैदान ते। हाणे इन्हनि जी बि पाण में गुफ़्तगू थी आहे, जेके एराफ़ जे मैदान में वेठल आहिनि,
उहे जन्नतियुनि सां बि ॻाल्हाइनि था ऐं जहन्नमियुनि सां ॻाल्हाइनि था। इहा गुफ़्तगू अॼु मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। इहा बि क़ुर में आहे। पोइ न पढ़ंदव त पोइ इहे त तव्हांखे लॻंदो हीअ का नई शइ आहे। ॿुधो, पहिरीं अलाह फरमाए थो, पहिरीं त पंहिंजो जन्नत वारा जहन्नम वारनि सां ॻाल्हाइनि था, पोइ हाणे शायदि पंहिंजे माइटनि सां या जिन खे सुञाणंदा हूंदा उन्हनि सां ॻाल्हाइनि था। छो त जन्नत में जो पहुची विया त एॾा मज़ा ॾिठो, हाणे हुनखे फ़िक्र आहे त भला जेके जहन्नम में विया आहिनि उन्हनि जी छा कंडीशन आहे। त इहे मालूम करण लाइ चए थो व नादा असाबुल जन्नत असाब नार, सो जन्नती जहन्नमियुनि खे सॾींदा। ज़ाहिर त कंहिं वाक़ुफ़ खे सॾींदा हूंदा। छा चवंदा? अन कद वजदना मा वादना रबुना हक़ा, चए थो जन्नत लाइ जेके अलाह वाइदो कयो असांखे हर शइ उहा मिली आहे जेको अलाह क़ुर में ॾसियो अथई थींदो। हल वजद तुम मा वाद रबकुम हक़ा, पोइ जेके जहन्नम जा अज़ाब जो उहा ॻाल्हि वाक़ई त ईअं थी आहे या तव्हांखे छॾे ॾिनो अथई? कालू नाम, त जहन्नमी चवंदा न बिल्कुलु ईअं ई आहे। अज़न मौज़न बैनहूं, विच ते हिकिड़े माण्हू ऐलान कंदो विच में अन लानतुल्लाह अल ज़ालिमीन, अलाह जी लानत आहे ज़ालिमनि जे मथां। केरु आहिनि उहे ज़ालिम? उनजी डेफिनेशन छा आहे? अल्लज़ीन यसुद्दून अन सबीलिल्लाह, जेके अलाह जे रस्ते खां रोकनि था। माना उहे माण्हू जेके तव्हांखे चवनि था तव्हां क़ुर जी माना न कयो, इहे उहे आहिनि जेके अलाह जे रस्ते खां रोकनि था। पोइ यबून हा एवजा, ऐं वरी पोइ पंहिंजी माना में हणनि था अटकलूं। माना शिरक खे बि साबित कंदा ऐं क़बरुनि खे पूॼण जो बि साबित कंदा, रुश्वत खे बि साबित कंदा, सभु हणी वेंदा। त अलाह फरमाए थो वहूं बिल आख़िरत काफ़िरून, हक़ीक़त में हिन दुनिया जो उन्हनि खे ॾोकड़ खपनि, पर आख़िरत खां जेके आहिनि उनखे मञनि कोन था। हाणे छा आहे, इहे जेके जन्नत जहन्नम ऐं ऐराफ़ वारा जे विच में माना हिकिड़ो गॾियल न आहिनि। इन में माना के भितियूं आहिनि या छा आहिनि वला आलम। सो चए थो बैनहुमा हिजाबुनि, इन जे विच में हिजाब आहे। पोइ अलल ऐराफ़ रिजाल यरफ़ून कुल्लम बिसीमाम, उहे जेके ऐराफ़ ते वेठल न जन्नतियुनि खे ॾिसी ऐं उनजे चहिरे खां सुञाणंदा। हीअ जेका पेशानी आहे न, हीअ वारी असल में सॼी तव्हांजी डेटा इन पेशानीअ में आहे। तंहिंजे करे जेको आहे सो क़ुर में हिकिड़ी जाइ ते अचे थो न त हिकिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हां खां घुरनि था, ऐं पर हिकिड़ा नेक शख़्स तव्हां खां घुरनि नथा। त चए थो त यरफ़ून हम बि सीमा हम, उहे जेके नेक वीचारा आहिनि तव्हां खां नथा घुरनि, ग़रीब आहिनि, त चए थो तव्हां उन्हनि जे पेशानीअ मां तव्हांखे इंफॉर्मेशन ईंदी त तव्हां सम्झी वेंदो त हिनखे ज़रूरत आहे। इहा आहे ॻाल्हि। इन पेशानी मां इंफॉर्मेशन, पर हिते लिमिटेड थी मिले, उते त 100% हिक ॿिए खे पेशानी मां सुञाणे वेंदा। हे माना सम्झो त जीअं उहो स्कैन हूंदी आहे न करण वारी जाइ, जंहिंमें जेको इहो QR कोड हूंदो आहे नंढिड़ो चोकुंडो, इहा चोकुंडी QR कोड आहे जंहिंमां अखियुनि में उहा अची वेंदी, न्याण सां हुनजी सॼी इंफॉर्मेशन मिलंदी केरु आहे। तंहिंजे करे इहा जेको सो चए थो त इन जे विच में बि थी वेंदी वल ऐराफ़ रिजाल यरफ़ून कुल्लम बि सीमाम, इहो QR कोड जेका पेशानी आहे उन मां हुनखे सुञाणे वेंदा। पोइ नादू असाबुल जन्नत, त जेके आहिनि से जन्नतियुनि खे सॾींदा अन सलामुन अलैकुम, यानी केरु जेके ऐराफ़ में वेठा। हाणे ऐराफ़ में उहे आहिनि जेको न को जहन्नम आहे न को जन्नत आहे, ख़बर न आहे तुंहिंजी फैसिलिटी छा आहे, न हेॾे आहिनि या हेॾे आहिनि, उते वेठा रहंदा। छाकाणि जो नेकियूं ऐं बदियूं बराबरि थी वयूं आहिनि, हिकिड़ी बि नेकी हुजे हा त जन्नत में वञनि हा। एनीवे, सो नादू असाबुल जन्नत अन सलामुन अलैकुम, त उन्हनि खे सुञाणे चवंदा अस्सलाम वालेकुम। हे ऐराफ़ वारा जेके हेठि वेठा आहिनि, अस्सलाम वालेकुम। लम यदखुलूहा, इहे ऐराफ़ वारा जन्नत में दाख़िल कोन थिया आहिनि। वहुम यतमाऊन, पर आसिरे में वेठा आहिनि त शायदि अलाह ताला कॾहिं न कॾहिं फ़ैसिलो कंदो, पोइ 100 साल खां पोइ करे, 1000 साल खां पोइ करे, इन में तमाम में वेठा आहिनि त कॾहिं त अलाह माफ़ु करे जन्नत में वञूं। पोइ वरी छा आहे त वरी इहे जेके ऐराफ़ वारा सुरिफ़त अबसार होम लिका तिलकाए असाब नार, वरी जो अखियूं फेराईंदा जहन्नमनि ॾे त ॾिसी हुन जूं हालतूं छा चवंदा, कालू रबना, ए अलाह साईं रब साईं ला तजअलना मअल क़ौमि ज़ालिमीन, एॾाईं त असांखे न मोकिलिजांइ, असांखे इन में शामिलु न कयो। छो त ऐराफ़ वारा विच ते वेठा आहिनि, फ़ैसिलो थींदो आहे हेॾे या हेॾे। वरी व नादा असाबुल ऐराफ़, वरी पोइ असाबुल ऐराफ़ रिजाल यारफ़ून सीमाम, उन्हनि जहन्नमनि खे चहिरे में इन पेशानीअ मां सम्झी छा चवंदा, कालू मा अगना अनकुम जमाकुम, चई हल हेॾा अरब किरोड़ जमा कया ई, तोखे इन मां को फ़ाइदो कोन पियो। वमा कुंतुम तस्तकबिरून, जंहिंजे बुनियाद सां तकबर कंदा हुओ, गाॾियूं, पैसो, रुश्वतूं, किरोड़ 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 रखियो वेठा आहियो, वरी ॿाहिरि प्रॉपर्टियूं था वठो। हाणे मरी वेंदव पोइ काॾे वेंदियूं तव्हांजूं प्रॉपर्टी? त चवंदनि त इहे जहन्नमनि खे चवंदा इनखे चहिरे मां सुञाणे त न तव्हांखे कालू मां अगना अनकुम जमा कुम, जेको जमा कयो तव्हांजे कंहिं कमु कोन आयो। वमा कुंतुम तस्तकबिरून, जेको तकबुर कयो पिया उहो बि तव्हांजे कमु न आयो।
ऐं बाक़ी हे जेके जन्नत में वीचारा आहिनि पोइ खणी थोरा पैसा आहिनि पर अलाह जे रस्ते में ज़कातूं ॾिनूं सभु कुझु कयूं एॾा अमीर बि न हुआ त चए थो हाउला लज़ीन अक़समतुम ला यनालहुमुल्लाह बिरहम, इहे वीचारा जेके जन्नत में तव्हां हिन दुनिया में चवंदा हे त वीचारा मिसकीन आहिनि इहो छा कंदा, माना तव्हां सम्झंदा हो त अलाह जी असांजे मथां वॾो फज़ुलु आहे जो असांखे एॾो पैसो ॾिनो अथई। इहा ग़लतफ़हमी आहे तव्हांजी, माना जिन वटि न आहे माना उहे ज़लील आहिनि त उते ॾिसी ऐं जेको आहे जेके चए थो त पंहिंजो हाउला लज़ीन अक़समतुम ला यनालहुमुल्लाह बिरहम, ऐं तव्हां इन्हनि जे लाइ चवंदा हो उदखुलुल जन्नत, त अलाह चवंदो त जेको सो दाख़िल थियो जन्नत में ला ख़ौफ़ वला हुम यहज़नून। वरी हिकिड़ी दफ़ो हिनखे ॾिसां थोरो, यानी तव्हां हा जहननि खे चवंदा त तव्हां इन्हनि खे जेके जन्नत में आहिनि इन लाइ तव्हां चवंदा हो त असां पैसो असां वटि माल, माना अलाह असां सां राज़ी आहे, अलाह असां सां राज़ी आहे, ऐं तंहिंजे करे जेको आहे सो पंहिंजो जेको तव्हांजे पैसो कमु न आयो, पर जिन जे नाले तव्हां चवंदा हो त अलाह हिननि सां राज़ी न आहे जो हिनखे ॾोकड़ो कोन्हे न अथई ग़रीब कयो अथई, त उदखुलुल जन्नत ला ख़ौफ़ वला अंतुम यहज़नून, इहे ई जन्नत में दाख़िल थिया जिन खे न को ग़म थींदो न ख़ौफ़ थींदो। तंहिंजे करे पोइ चवंदा हाउला लज़ीन अक़समतुम ला यनालहुमुल्लाह बिरहम, तव्हां हो न जेके अमीर जेके जहन्नम में पिया हो तव्हां हिननि जे नाले कसम खणंदा बाबा हे अलाह हिन सां हिन दुनिया में राज़ी कोन्हे, असां सां राज़ी हो, हेॾी असांखे इज़त ॾिनी थी, माण्हू असांखे पहिरें पई मिलनि था, असां माना असां आहियूं असीं जन्नती, हे किथे आहिनि उदखुलुल जन्नत ला ख़ौफ़ अलैकुम वला अंतुम तहज़नून, अलाह उन्हनि खे छा चयो जन्नत में वञो न तव्हांखे त ख़ौफ़ थींदो न तव्हांखे ग़म थींदो। अल्लज़ीन नतख़ज़ू दीनहुम लहवम लइबा, इहे माण्हू जंहिं हिन दीन खे मश्करी सम्झी खेल सम्झो, ग़रतहुमुल हयात दुनिया, ऐं हिन दुनिया में ठॻिजी विया, माल कमायो, पैसो कयो, हीअ आहे फलयोम नंसाहुम, अलाह चए थो अॼु हिननि खे मां विसारे छॾियो आहे, कमा नसू लिका योम हिम हाज़ा, जीअं हिननि हिन ॾींहं खे विसारियो आहे। हाणे क़ुर त मां तव्हांखे ॿुधायां पियो थो, ॻाल्हि त तव्हां ताईं पहुचे थी, पर जिन हिनखे पढ़नि ई कोन था त चए थो हिन ॾींहं खे विसारियो अथव, व मां कानून बि आयात न यजहदून, पहिरीं त आयतूं क़ुर जूं कोन ॿुधंदा, पर ॿुधंदा त वरी उन ते बहस कंदा हीअ ॻाल्हि हीअं हीअ ॻाल्हि हीअं। हाणे छा थो थिए जॾहिं इहो पाण में गुफ़्तगू हले पई थी त नादा असहाबुन्नार जहन्नमी पुकारींदा असहाबुल जन्नतिन खे, छा चवंदा अन अफ़ीज़ु अलैना मिनल मा ओ मिमा रज़क़कुमुल्लाह, चवंदा हेॾे त उछलायो थोरो पाणी ॾियो या जेको रिज़्क़ तव्हांखे अलाह ॾिनो आहे, त कालू त हीअ जन्नती छा चवंदा इन अलाह हरमहुम अलल काफ़िरीन, तव्हां छाकाणि काफ़िर थी चुका हो ऐं अलाह जहन्नमी आहियो, तंहिंजे करे इहा शइ अलाह तव्हां ते हराम कई आहे। ऐं छा थो चए वलक जे नाहम बि किताबिन फसल नाह अला इल्मिन, चए थो असां त तव्हांखे क़ुर ॾिनो न, असां तव्हांखे हीउ क़ुर ॾिनो ऐं इनखे तफ़सीर कईसीं, अलाह चए थो असां पंहिंजे इल्म सां हुदऊं जंहिंमें तव्हांजे लाइ हिदायत हुई, उहो रहमतुन ऐं पढ़ण सां तव्हांजे मथां रहमत अचणी आहे, लिक़ौमी यूमिनिन जंहिंखे ईमान आहे। बाक़ी ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। जी अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह ताला तव्हांखे हिमत ॾिए, बाक़ी वञी 15-20 मिंटनि जो प्रोग्राम बचियो आहे, अल्लाह तव्हांखे हिमत ॾिए त तव्हां ॿुधो। आऊज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह फरमाए थो वलक़द जिनाहुम बिकिताबिन फसलनाहु अला इल्मिन, चए थो असां तव्हां ताईं पहुचायो ही क़ुर जंहिंखे असां पंहिंजे इल्म जे हिसाब सां इनखे तफ़सीर ॾिनी आहे, हुदऊं इन में हिदायत आहे तव्हांजे लाइ, और रहमतन लिक़ौमी यूमिनून, उन्हनि जे लाइ रहमत जेके हिनखे मञनि था। माना हीउ अलाह चए थो मां पंहिंजे इल्म ते कयो आहे न, हिन में अहिड़ियूं मां तव्हांखे ॻाल्हियूं ॾिसियूं तव्हांखे ख़बर ई कान्हे का, आसमान में छा थो थिए, कहिड़ा हिसाब किताब थींदा, छा थींदो, तंहिंजे करे अलाह चए थो इहे तव्हां हिनखे ॿुधो। हाणे अचे थो त अलाह साईं फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वसीक़ल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा, टोलनि जा टोला उन्हनि माण्हुनि मां जेके अलाह खां डिगा। मुतक़ीअ जी छा चार मां तव्हांखे सूरह बकरा में शुरू में ॿुधाई, हिकु निमाज़ पढ़नि था, अलाह जे रस्ते में ख़र्च कनि था, हिन क़ुर खे मञनि था, जेके अॻियां क़ुर उनखे मञनि था, ऐं ईमान आणनि था आख़िरत ते, ॼण कोई अखियुनि सां ॾिसनि था, यानी यकीन जी सूरत में, इहे मुतक़ी आहिनि। सो चए थो सीकल लज़ीन नतक़ऊ रब्बहुम इला जन्नत ज़ुमरा, माना इन्हनि खे वॾे ग्रुप खे तक़वा वारनि खे वठियो वेंदो जन्नत जी तरफ़, हता इज़ा जाऊहा,
जॾहिं उनजे दर ते पहुचंदा उहा फुतियत अबहाब त दरवाज़ा खुली वेंदा त काल लहम ख़ज़नतो आहे त फ़रिश्ता जेके उते बीठा आहिनि ड्यूटीअ ते उहे ॾिसी हिनखे चवंदा सलामुन अलैकुम। छा चवंदा? सलामुन अलैकुम तिब्तुम, वाह जो कमु कयो अथव, तिब्तुम माना अस्सलाम वालेकुम वंडरफुल, फदख़ुलूहा ख़ालिदीन, हलो अंदरि ऐं हमेशह रहंदव। इहा आहे न आदुर भाई। तंहिंजे करे रसूल फरमाए थो त हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह खां रिवायत नबी करीम फरमायो त सभ खां पहिरीं जेके जन्नत में ग्रोह वेंदो उनजा चहिरा 14 चंड जे वांगुरु चिमकंदा। पोइ जेके उन खां पोइ जन्नत में वेंदा त उनजा चहिरा चिमकदार तारनि वांगुरु हूंदा ऐं जेके आसमान रोशन आहे। ऐं उते जन्नत में न पेशाब कंदा, न पाखानो कंदा, न थुक ईंदी, न नक मां सींग वहंदी ऐं उन्हनि खे कंगण सोने जा हूंदा ऐं उन्हनि जो जेको पसीनो ईंदो उहो अहिड़ो ख़ुशबूदार हूंदो ऐं जेको आहे सो उन्हनि जे हिन में जेके बाहि जूं आहिनि उन में उहो ख़ुशबूअ जा जेके ओद हूंदा उहो ॿरंदो ऐं हुन जूं घर वारियूं वॾनि वॾनि अखियुनि वारियूं हूंदियूं ऐं उल्फत जे करे सभु हिकु जान हूंदा ऐं उहे इंसान पंहिंजे आदम अलैहिस्सलाम जी शिकिल ते 60 गज़ ड्रिघा हूंदा कद। हाणे ॾिसो ॻाल्हि कयो, असांजा जेके कद हूंदा 60 गज़ माना 3 फुटनि जो माना 180 फुट जो कदु हूंदो, इंसान जो मज़ो वठंदो न। तंहिंजे करे हिंदू पंहिंजे वेदनि मां ॾिसनि था त हीउ जेको जिस्म जी ज़रूरत ई कान्हे, इहो जिस्म यूज़ ई कोन्ह थींदो। इन मां उहो हिकिड़ी हॾीअ मां उहो बुत ठहंदो 60 गज़ लंबो ऐं असांजे हिन क़बर जो जिस्म ॻरी थो वञे, इन जो को कमु कोन्हे, इन मां इहो कोन ओड़ो ठहंदो, इहो वरी 60 गज़ जो लंबो ठहंदो फरमाए रसूलुल्लाह। तंहिंजे करे जेको इहो जिस्म ॻरी थो वञे, इन में रूह आहे ई कोन, रूह सभु नेकनि जा जन्नत में। त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि तंहिंजे करे जेके असांखे इहा ॻाल्हि सम्झणु खपे। ऐं पोइ उन खां पोइ अचे थो, पोइ छा चवंदा जन्नत में वञी? चवंदा कालुल हम्दुलिल्लाह, हाय अलाह साईं इन मां शामिलु कर। त जन्नत में वञूं पोइ चवंदासीं अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वादा, अलाह साईं तुंहिंजी तारीफ़ आहे जो तूं पंहिंजो वाइदो सचो कयो। चए थो न त तव्हां कंदड़ मां जन्नत ॾींदुसांव, त पहिरीं इहो चवंदा कालुल हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वादा, की अलाह साईं पंहिंजो वाइदो सचो कयो। पोइ औरसनल अर्द, ऐं असांखे जन्नत विरसे में ॾिनी अथई, न त बऊ मिनल जन्नत हईस नशो, असांखे जेका जन्नत जी एरिया एॾी वॾी ॾिनी अथई जिथे वञूं उते वञी रहूं। नेम अजुरुल आमलीन, हाय हाय छा जेके नेक करण वारनि जी जेका महिनत कयनि, इहो केॾो ज़बरदस्तु उन्हनि खे बदिलो मिलियो आहे। खपे न तव्हां सभिनी खे। तंहिंजे करे कुल्लु नफ़्सिन बिमा कसबत रहीना, माना जेको तव्हां अमल कयो था न इहे हाणे तव्हां इन में फाथल आहियो। रहीनो चइबो आहे मिसाल तौरु तव्हां कंहिंखां कर्ज़ु खणो था त उनखे कुझु ज़ेवर ॾींदव न, त इहे जेके माना उहो उन ज़ेवरनि में फाथल आहे कर्ज़ु। त चए थो तव्हां जेको अमल कयो था न इन में तव्हां फाथल आहियो। इला असहाबुल यमीन, लेकिन बची केरु वेंदा? जेके साॼे पासे वारा आहिनि, या जेको आहे सो साबिक़ून, 3 क़िस्म जा टोला थियनि था न, त हिकिड़ा साॼे पासे, ॿिया वरी जेके अॻियां, ऐं ॿियो असाबे शिमाल माना खाॿे, उहे जहन्नम में वेंदा। पोइ जन्नत में जॾहिं वेंदा फ़ी जन्नातिन यतसालून, पोइ पुछंदा जहन्नमिन खां, उनखे फैसिलिटी हूंदी ॻाल्हाइण जी। अनिल मुजरमीन, मुजरम खां पुछंदा भारो ॾियो ख़बर, मां सलक को फ़ी सकर, छाजे करे तव्हां जहन्नम में विया हो, छाजे करे वियो? त चवनि था यार 4-5 असीं ॻाल्हियूं हुयूं जेके न कयूं, उहे जवाबु था ॾियनि जहन्नम। हाणे ॿुधो, नंबर 1 कालू लम नक मिनल मुसल्लीन, की पहिरियों त असां निमाज़ कोन पढ़ंदासीं। ॿियो वलम नक नुतिमल मिसकीन, असां ग़रीबनि खे खाराईंदा बि कोन हुआसीं। असांजा बंगला, एसियूं, गाॾियूं, कॾहिं बि कंहिं ग़रीब ॻोठ में वञी कोन चयोसीं दादा मां पंहिंजो हीउ पेजारो विकिणां थो, इहो 2-2.5 करोड़, मां 2.5 करोड़ हिन ग़रीब जे ॻोठ जे माण्हुनि खे ॾींदुसि, तालीम ॾियारण जे लाइ दुकान खोले ॾींदुसि, रिक्शा वठी ॾींदुसां त पंहिंजो गुज़र सफ़र कनि। बहितरीनु कंहिंजी मदद आहे, कंहिंखे पेरनि ते बीहारण जे लाइ। मां अदा ही टोयोटा कार विकिणी ऐं वञी टीवीअ जे वञी वेहां थो, इहे पंहिंजो 40 लख खणी, उते जेको माण्हू अचनि था उनजो इलाजु कोन थो थिए, पैसा कोन था हलिया, उते वञी मां हुनजो टीवीनि जो इलाजु कराईंदुसि। चई असां अंगूठो, असां इहो बि कोन कयो। पर कुन्ना नखूज़ मल ख़ाइदीन,
माना असां रुगो टाइम पे वेस्ट कयो, तासूं खेॾियूंसीं, शराब पी, वरी वरी मथे ते गिलास रखी वरी नचंदा हुआसीं मायुनि सां, वरी उहा वीडियो निकिरंदी, उन ते बि हिननि खे एक्शन कोन थींदो, वरी उहे वज़ीर थी वेंदा हुआ। ऐं पोइ कुन्ना नखूस मल ख़ाइदीन, वक़्तु ज़ाया करण वारनि सां सॼो टाइम गुज़ारींदासीं। कुन्ना नुकज़ बि योम दीन, ऐं असांखे इहा पक ई कान्हे त हिसाबु किताबु थींदो, ओॾी महिल असांखे ध्यानु ई कोन हूंदो हिसाबु किताबु थींदो। इहे 4 गुनाह असां कया। निमाज़ न पढ़ीसीं, ग़रीबनि खे कोन ॾिनोसीं, हथ ई उन्हनि जा खाई वियासीं। हाणे जेके नवा शहबाज़ शरीफ़ चए थो त असां ख़ज़ाने मां माण्हुनि ग़रीबनि खे 5-5 हज़ार ॾींदासीं। भाउ ख़ुदा जो ख़ौफ़ कर, हीउ ख़ज़ानो आवाम जी अमानत आहे, इन मां स्कूल ठहंदा, बेंचूं ठहंदियूं, बीमारियुनि जो इलाजु थींदो, दवाऊं आहिनि कोन इस्पतालनि में, ऐं तव्हां जेको सो ग़रीब पंहिंजनि पैसनि मां ॾियो न, इहो थो चवे। लम नकुम नुतिल मिसकीन, माना तव्हां पराए पैसे मां ॾींदो त सवाबु कोन्हे तव्हांखे, कहिड़ो सवाबु तव्हांखे थींदो। तव्हांखे जेकॾहिं सवाबु थियणो आहे त तव्हां इन जे पंहिंजनि पैसनि मां माण्हुनि खे ॾियो। कुन्ना नखूद मल ख़ाइदीन, टाइम वेस्ट करणु पार्टियुनि में ऐं जेको सो डांसुनि में वेहणु, राति जो सॼी राति जागनि, वरी सुबुह जो 12-1 बजे उथनि। कुन्ना नुकज़ बि योमदीन, ऐं इहो हिसाबु किताब जे असां यकीन ई कोन हूंदो त को हिसाबु थींदो। पोइ छा आहे, हता आता नल यकीन, हाणे मरण खां पोइ असांखे यकीन अची वियो आहे त इहे सभु ॻाल्हियूं हुयूं। पोइ छा थींदो, फमा तनफ़ाहुम शफ़ाअत शाफ़ीन, हाणे इन्हनि खे कंहिंजी बि शफ़ाअत फ़ाइदो कोन ॾींदी, खणी केर बि करे। फमा लहुम अन तज़किरत मोरिदीन, पोइ अलाह पुछे थो उन्हनि खां, त पोइ चवंदा यार हे चरिया हुआ, हे छो हिन क़ुर खां छो मुंहुं ॾियो वेठा, इन में पढ़ंदा त इहे सॼियूं इंफॉर्मेशन खे कान मिली वञे। चए थो हिन खे छा थियो आहे, छा थियो हिननि खे जो हिन क़ुर खे पढ़ियनि कोन इन खां कयनि। ऐं केरु आहिनि इहे केरु हुआ, क अनहुम हुमुरुन मुस्तनफ़िर, चए थो ईअं अहिड़ी हिननि ज़िंदगी गुज़ारी जीअं टहियल गॾह, फ़रत मिन कसवर, जीअं कंहिं शींहं खे ॾिसी पोइ गॾह टहंदो आहे, अहिड़ी ज़िंदगी गुज़ारनि। भले यूरीद कुल अमरी मिनहुम, बल्कि इन्हनि मां वरी हर को एॾी टेगर कंदो जो छा चवंदो, ऐं यूता सूफ़न मुनशरा, माना असांखे को नबी अचे को किताब हथ में ॾिए, बाक़ी मुलनि वारा किताब असां कोन खणंदा, हिनखे मुलनि वारा किताब थियनि। माना असांखे पंहिंजो को, असां एॾी पर्सनैलिटी आहियूं जो असां लाइ को आसमान मां असांजे लाइ जुदा खणी अचे कान। कल्ला बल ला यख़ाफ़ून अल आख़िरत, पर सच इहो आहे त इहे माण्हू आख़िरत जो ख़ौफ़ न पिया रखनि। कल्ला इन्नहू लतज़किरतन, चए थो हे जेको क़ुर तव्हां ॿुधो आहे, इहा हिकिड़ी नसीहत आहे। फमन शाह ज़कर, पोइ जंहिंखे खपे क़ुर ते ध्यानु ॾेई नसीहत हासिलु करे। लेकिन अलाह चए थो वमा यज़कुरून इल्ला अन यशा अल्लाह, इहा ध्यानु कोन ॾींदा, न को नसीहत कंदा जेसिं अलाह न चाहे। ऐं अलाह तॾहिं चाहींदो जॾहिं अलाह खे चवंदा, छो त हू अहल तक़वा व अहल मग़फ़िरा, छो त अलाह पाक आहे तक़वा वारनि जे लाइ ऐं मग़फ़िरत वारनि जे लाइ। तंहिंजे करे वरी गुफ़्तगू थिए थी हिननि जी, अकबल बादुम अला बाद, हिक ॿिए सां मिली ॻाल्हाईंदा। पोइ जनन वारा हूंदा जनम में ॻाल्हाईंदा, जनत में, त उन्हनि मां हिकिड़ो चवंदो काल काइलुन मिनहुम, हिकिड़ो चवंदो इनी कान अली करीन, चई यार हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हूंदो गोरो, न को ॾिसण में नथो ख़बर पए त किथे आहे। यक़ूल इन कल मिनल मुसद्दिकीन, ऐं मूंखे चवंदो त तूं हिननि क़ुर ते सचो थो सम्झी, चरियो आई छा। इज़ा मितना व कुन्ना तुराबन व इज़ामन इनाल मदीनून, जॾहिं जॾहिं असीं मिटीअ में चूरो चूरो थी वेंदासीं, हिंदू ॾिसो जेको आहे सो साड़े था चढ़नि, इहे किथां उथंदा, वरी असीं उथंदासीं, चरियो आई छा। त जॾहिं मूंखे ईअं चवंदो त उनखे फ़रिश्ता चवंदा या जेको आवाज़ु ईंदो, काल हल अंतुम मुतलियून, चई तव्हांखे ॾेखारियूं उहो माण्हू जेको तोखे ईअं चवंदो। फ़तल फ़राफ़ी सवाइ जे ॾिठईं थो जहनम जे तरे में सड़े पिए थो। त छा थो चएसि हीअ, काल तल्लाही इन कित लतुरीदून, चई हे भई मां बची वियुसि तोखां, जेके तूं मूंखे आइडिया ॾींदे मां हलां त मां तबाह थी वञा। वलाउला नेमत रबी लकुंत मिनल मुहदरीन, जे मुंहिंजे अलाह जे मथां असांजे मथां नेमत हुजे त मां बि तो वांगुरु जहन्नम में हुजां। ऐं पोइ चवंदो हो अफ़मा नहुन बि मईतीन इला मोतनल ऊला वमा नहुन बि मुअज़बीन, चवंदा मरण खां पोइ केरु कोन उथंदो, ऐं न को हिसाब किताब, न को जहन्नम आहे। इन हाज़ा लहुअल फ़ौज़ुल अज़ीम लिमिसल हाज़ा फल यामल ले आमिलून, हीउ जेको क़ुर तव्हां ॿुधो था, जंहिंखे सम्झ में अचे थो त इहो जेको आहे सो फ़ौज़ अज़ीम आहे, ऐं इन्हीअ वांगुरु ई इंसान खे अमल करणु खपे। वरी हाणे हिकिड़ो ॿियो सीन ॾेखारे थो त जेके आहिनि से जन्नत में जेके आहिनि से वञण खां अॻु में उन्हनि खे फैसिलिटी मिली थी वञे जन्नतियुनि खे न, छो त ॾिसो हिकिड़ो मिसाल तौरु हिकिड़ो
प्राइम मिनिस्टर थिए थो त अञा कसम खणा अॻु ई तव्हां हुन शहबाज़ शरीफ़ खे प्रोटोकॉल मिली वियो त हिननि जो बि इन आहे। छा आहे त जन्नतिन खे यौम तरल मोमिनी अल मोमिनात, तव्हां जेकॾहिं उते क़यामत जे ॾींहं ते ॾिसंदो मोमिन ऐं मोमिनाणियुनि खे यसा नूर बेन ऐदी ब माण्हू त नूर हूंदनि अॻियां पोयां, उन सां गॾु हलंदो वेंदो, माना हिकिड़ो गोल हूंदो जंहिंमें वेंदो। ऐं उन्हनि खे छा कयो आहे, बुशरा कुमुल योम जन्नातुनि तजरी में तहतिल अनार ख़ालिदीन फ़िहा, इन्हनि खे बिशारत मिली चुकी आहे जन्नत जी जंहिंजे हेठां बाहियूं वहंदियूं, ज़ालिकुल फ़ौज़ुल अज़ीम, ऐं पोइ इहो आहे वॾे में वॾो फ़ौज़ अज़ीम। पोइ छा थींदो, योम यकुल मुनाफ़िकुल मुनाफ़िकात, हाणे जेके हिन जा ॿिया मिट माइट आहिनि उन्हनि खे थो चए मुनाफ़िक, काफ़र त न आहिनि, आहिनि त मुस्लमान पर मुनाफ़िक। ऐं मुनाफ़िक जो तव्हांखे मूं ॿुधायो त छा आहे, त चई त उहे जेके मुनाफ़िक नापास थिया आहिनि उहे ॿाहिरि बीठा आहिनि। हाणे उनजी भेण हूंदी, भाउ हूंदो ॿाहिरि, लिल जीअं आमनू, इहे जेके ईमान वारा नूर में आहिनि पाण सुञाणे वठंदा, अड़े हे त मुंहिंजो भाउ पियो थो वञे, ओ ही त मुंहिंजी ज़ाल पई थी वञे ॻोल्हे में, त छा चवंदा, उनज़ुरूना, चए बीहो बीहो बीहो, नक्तबिस में नूर कुम, इन मां असां तव्हांजे जेको ॻोल्हो आहे इन मां थोरो हिसो खणूं, छो त ॿाहिरि हू तबाही हूंदी न, मरंदा हूंदा उते, त चए थो त हे जो एसीअ वांगुरु खिलंदा था वञनि, चहिरा रोशन लॻा पिया अथनि, अंदरि हिन एसीअ मां असांखे टुकड़ो ॾियो, त चवंदा कील अर्जियूं वरा कुंफल तमसियूं नूरा, चवंदा ॾिसो हितां कोन मिलंदो तव्हांखे, हीअ हिन जी फैसिलिटी कान्हे जो मां कढी ॾियां, पोयां जितां असांखे मिलियो आहे तव्हां पोइ हिते वञी उतां खणो। हाणे वटि डोड़ंदा त जिथे इहा शइ विराइजे पई उते जो वेंदा त अंदरि त ॾियनि पिया, पर हे जो वेंदा त यकदमि जेको आहे सो इहा पंहिंजो चांहिस नालो उन में भित लॻी वेंदी, ऐं लहू बाब उन में दरवाज़ो हूंदो पर हिन लाइ न खुलंदो, बातिनू फ़ी रहमत, अंदरि एयर कंडीशन हूंदी, पर ज़ाहिर में क़िबिल अज़ाब, ऐं ॿाहिरें पासे अज़ाब ई अज़ाब हूंदो। पोइ वरी डोड़ंदा हुननि खे पहुचंदा वञी, युनादूनहुम, ऐं उनखे पुकारींदा, अलम नकुन माकुम, चवंदा त असांखे जेको, चलो हींअर ब्रेक वठूं था, पोइ ब्रेक खां पोइ ॿुधायां थो तव्हांखे, आख़िरी सेक्टर आहे। जी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। असांजो हीउ आख़िरी सेक्टर आहे, हिमत कयो, मां बि हिमत कयां थो इंशा अल्लाह ताला त हीउ 10-15 मिंटनि जो पीरियड इहे में तव्हांखे मां शयूं ॿुधायां। हाणे छा आहे त जेकी मूं तव्हांखे ॾसियो न त उहो जन्नत में पहुचंदा ॾाढो ख़ुशि थींदा ऐं जहनमिन सां ॻाल्हाइनि था। हाणे पंहिंजे नाले छा था चवनि था बिस्मिल्लाह रहमान रहीम वक़ालुल हम्दुलिल्लाह, चवनि था अलाह साईं तुंहिंजी अलहम्दु अल्लज़ी सदक़ना वादहू, पंहिंजो वाइदो पूरो कयईं, व औरसनल अर्द, असांखे जन्नत नसीब कई अथई। उन खां पोइ अलाह फरमाए थो त इहे जेके पुछंदा इन्हनि खां, मां तव्हांखे अॻिड़ो ॾसियो त यतसालून अनिल मुजरिमीन मां सलकुकुम फी सकर, पुछंदा तव्हांजो रीज़न कहिड़ो आहे जहन्नम में वञण जो, उन्हनि पंहिंजे वाक़ुफ़ वारनि खां, त छा था चवनि, कालू लम नक मिनल मुसलिन, पहिरियों रीज़न निमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं, ॿियो रीज़न वलम नक नुतेमल मिसकिन, मिसकिननि जो कॾहिं फ़िक्रु कोन क, मां तव्हांखे चवंदो न को खाधो कराइणु, न को हुनजो करणु, हथई चवंदासीं त असीं हाणे जेको इहो बेनज़ीर इनकम में ॾिसो त असांजे दर ते इन मायूं वीचारियूं आहिनि, पंहिंजो पर्दा, असांजी औरतूं जेके परदेदार औरतूं आहिनि हिन वक़्तु शहरनि में अचे वेही थियूं रहनि ॿचड़ा खणी, जो मुंहिंजी ऑफिस जे भरिसां जो असां उन्हनि खे पाणीअ जो दॿा रखिया आहिनि त जीअं वीचारा पाणी पीअनि, त इहो पंहिंजे इहो माना तव्हां त उनखे जिते घर में उते को उन्हनि खे सिस्टम करे ॾियो, को फैक्ट्रियूं खोलियो, सो चए थो त असां न कयो, कुना नखूज़ मल ख़ाइदीन, माना पार्टियुनि में इन्हनि में शराबनि में टाइम ज़ाया कंदासीं, कुना नुकज़ बि योमदीन, आख़िरत जे यकीन कोन हो त को हिसाब किताब थींदो, हता आतन यकीन, हाणे यकीन अची वियो मरण खां पोइ, तंहिंजे करे जेको आहे सो कंहिंजी बि शफ़ात क़बूल कोन थींदी। ऐं जेके असां फ़माल हम अन तज़किरत मुरिदीन, इन्हनि खे छा थियो जो क़ुर खां एराज़ कंदा न कंदा, ऐं ईअं कंदा, ऐं ॼण के अनहुम, हाणे जेका आहे कमु अनहुम हुमुरुन मुस्तनफ़िरा, जॾहिं बि क़ुर जी ॻाल्हि कयो त गॾह वांगुरु टहंदा हुआ, फ़रत में कसवरा, ॼण को शींहं ॾिठो अथनि, भले युरीद कुल एमरी मिनहुम, बल्कि इहे अहिड़ा निभाग आहिनि जो हर को इहे अहिड़ा इंसान चाहींदा, ऐं यूता सूफ़न मुनशरा, असांजे को जुदा क़ुर अचे या को असां सां अचे फ़रिश्तो ॻाल्हाए ते ॻाल्हि हीअं असीं मुलनि जे चवण ते कोन हलंदासीं, कल्ला बल्ला यख़ाफ़ून अल आख़िरा, अलाह फरमाए थो त हक़ीक़त इहा आहे की हिन खे आख़िरत जी हिननि खे पंहिंजो जेको सो ख़ौफ़ कोन्हे को, कल्ला इन्हा तज़किरतुन,
हे क़ुर पाक हिकिड़ी नसीहत आहे, फ़मन शाह ज़कर जंहिंखे चाहे इन मां फ़ाइदो हासिलु करे, वमा यज़कुरून इल्ला यशा अल्लाह, लेकिन इन्हीअ जे लाइ हिन क़ुर खे सम्झण जे लाइ बि अलाह जंहिंखे चाहे, माना तव्हांखे अलाह खां घुरणु खपे। जॾहिं दुआ घुरो था त इहा बि घुरो त अलाह साईं मूंखे क़ुर पाक जी सम्झ था फरमाए, उहा अहल तक़वा अहल मग़फ़िरा। हाणे छा थो थिए, जेका मूं तव्हांखे सवेल ॻाल्हि कई त हिकिड़ो माण्हू चए थो त मुंहिंजो को दोस्त हो ऐं मूंखे चवंदो हो त काल यकुल इन कल मिल मुसदिक़ीन, चई वरी तूं मञी थो त हे क़ुर सचो आहे ऐं हिसाब किताब थींदो त कहिड़ो त इज़ा मितना व कुना तुराबऊं, मिटी चारो मरण खां पोइ थी वेंदासीं, हॾा ॻरी वेंदा, व इज़ामन हॾा व इन ल मदीन, वरी उथंदासीं। त चई यार हिकिड़ो मुंहिंजो दोस्त त ऐलान थींदो, काल हल अंतुम मुतलिऊन, चई तव्हां ॾिसणु चाहियो था उन खे, फ़तल फ़रा सवाइ जमी, पोइ ॾिठईंसि त जहनम जे तरे में हो, विच में। काल तल्लाइन केतल तुरीदीन, चई ॾिस अलाह जो शुकुर आहे जो तुंहिंजे हिननि आइडियाउनि खां मूंखे अलाह बचाए छॾियो, न त तूं त मुंहिंजा लाह कढण वारो आहे। वला वला नहमत रबी ल कुंत मिनल मुहदरीन, अलाह जी मुंहिंजे मथां रहमत न हुजे, नेमत न हुजे त मां बि तो वांगुरु जहन्नम में हुजां। अफ़मा नहुन बि मईतीन इला मोतनल ऊला व नहुन बि मुअज़िबीन, चवंदा हुआ त वरी ॿ मौत छा जा, बसि जेको पहिरियों मौत ईंदो ईंदो उन खां पोइ न को असांखे अज़ाब थींदो। पोइ अलाह फरमाए थो त जिन खे जन्नत मिली आहे, इन हाज़ा फ़ौज़ल अज़ीम, इहो जेको आहे सो तव्हांजे लाइ फ़ौज़ अज़ीम आहे, ल मिसल हाज़ा फलियामल आमिलून, तंहिंजे करे हे जेके मिसाल ॿुधा अथव, अलाह चए थो इन मिसालनि मां सबक़ु हासिलु करे अमल कयो जीअं इन्हनि माण्हुनि अमल कयो। उन खां पोइ मूं तव्हांखे इहो ॾसियो त हे जेके नूर वारा आहिनि, जेके से उन खां पोइ उनखे चवंदा असांखे ॾियो नूर, माइटनि खे ॾिसंदा जंहिंमें अंदरि हूंदा एसिन में, त पोइ छा आहे त जेको आहे सो ओॾे जॾहिं चवंदा वञी उतां नूर कमरे मां वठो त न मिलनि, हाणे मोटी आया अथनि, हाणे हितां था शुरू कयूं। युनादूनहम अलम नकुन माकुम, तर्जुमो त ईंदो आहे त छा असां तव्हां मज़ा न आहियूं, माना चवंदो अड़े तूं मुंहिंजी भेण न आई छा, अब बाबा तूं मूंखे पुटु आहियां तूं सुञाणी कोन थो, या पीउ चवंदो पुट तूं मूंखे सुञाणी कोन थो, असीं ॿाहिरि बीठा आहियूं पंहिंजा आहियूं, कालू भला, अंदरियां चवंदा बिल्कुलु असीं सुञाणूं था, असांखे तव्हांजी रिलेशनशिप जी ख़बर आहे। वला किन्नकुम, पर तव्हां फ़तन तुम अनफुसकुम, पंहिंजे जीअ खे तव्हां धोखे में विधो, तव्हां रबस तुम, तव्हां इंतज़ारु पिए कयो। मिसाल इंतज़ारु कीअं, अदा निमाज़ पढ़ंदासीं न, अञा त मुंहिंजी उमिरि नंढी आहे, हल त ऐश करे वठनि, निमाज़ पोड़ा थींदासीं पढ़ंदा, इहो आहे इंतज़ारु, पाण खे रोके रखणु। वर तब तुम, ॿियो त तव्हांखे पक कान हुई, शको तव्हांखे, ग़र तकुमुल अमानी, ऐं जेके तव्हां जूं हिते ख़्वाहिशूं इन्हनि तोखे ग़रक़ करे छॾियो, तोखे धोखो ॾेई छॾियऊं। हता जा अमरुल्लाह, जेसि ताईं तव्हांजो अलाह जो तव्हांजो मौत आयो, ग़र्रकुम बिल्लाहिल गुरूर, ऐं उन खां वधीक शैतान अलाह जे नाले ते तोखे धोखा ॾेई छॾिया। हाणे चए थो फल यौम, अॼु ला यूख़ज़ मिनकुम फिदियतुन वला मिनल लज़ीन कफ़रू, अॼु तव्हां खां इन जे बदिले में कुझु कोन वरितो वेंदो, न को तव्हां खां ज़कात घुरिबी, न को अलाह जे पैसा घुरिबा, न को असीं तव्हांखे चऊं था निमाज़ूं पढ़ो ऐं ज़िक्र कयो, कुझु बि न को काफ़रनि खां। मावाकुम नार, तव्हांजो हाणे अल्टीमेट ठिकाणो जहन्नम आहे, वहीअ मौलाकुम, इहो ई तव्हांजो हाणे यार दोस्त आहे, व बेसल मसीर, पर इहो त आहे त इहो बुछड़ी जाइ रहण जे लाइ। तंहिंजे करे अलाह असांखे थो चवे एतिरनि ॻाल्हियुनि ॿुधाइण खां पोइ छा थो चए, अलम यान लिल्लज़ीन आमनू अन तख़्शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह वमा नज़ल मिनल हक़, छा माना आहे हिनजी, हे त सॼी नूर वारी आयत आहे। चए थो अलम यान लिल्लज़ीन आमनू, त छा जेके ईमान मुस्लमान थिया आहिनि नाले जा, अन तख़्शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह, त अलाह जे हिन क़ुर खे पढ़ण खां पोइ तव्हांजे दिलनि में को ख़ौफ़ पैदा थिए, वमा नज़ल मिनल हक़, जेको मोकिलियो इन मक़सद जे लाइ त तव्हां हिन खे पढ़ी ऐं पास थियो। तंहिंजे करे अलाह चए थो सुधरी वञो, वला यकूनू कल्लज़ीन ऊतुल किताब मिन क़बल, उन्हनि जहिड़ा त न थियो न जिन खे पहिरीं किताब मिलिया। मिसाल जे तौर ते किन खे बाइबिल मिलियो, तौरेत मिलियो, हिंदुनि खे जेको वेद मिलिया, त उन्हनि जहिड़ा त न थियो। फ़ताल अलहिम अमद, इन्हनि खे वेद पिया आहिनि 6000 सालनि खां, उन्हनि खे 2000 सालनि खां शयूं पयूं आहिनि, त ताल अमद जीअं वक़्तु गुज़रियो, कसद दिलियूं सख़्तु थी वियूं आहिनि। तंहिंजे करे इन्हनि जी न हिननि वटि अहमियत आहे, न इन वेदनि जी हिंदुनि वटि अहमियत आहे, न वरी बाइबिल जी की ईसाइनि वटि अहमियत आहे, न ज़बूर जी वरी जेका आहे सा यहूदियुनि वटि अहमियत आहे। वक़्तु गुज़री वियो आहे, त चए थो त फ़ताल अलहिमुल अमद, इहो अमद माना वक़्तु हुन जे मथां डिघो थी वियो, फ़कसद कुलूबूं, दिलियूं उन जूं सख़्तु थी वियूं, व कसीरनि मिनहूं फ़ासिकून, ऐं 90% खां मथे जा माण्हू जेके आहिनि से फ़ासिक आहिनि, माना शराब पीअणु, चोरियूं करणु, ॿिया करणु, का ॻाल्हि कान्हे का।
तंहिंजे करे जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जॾहिं खे अलाह साईं चयो त हिकिड़ो ॿियो मुंहिंजो आहे जेको इल्म वारो आहे, त मूसा अलैहिस्सलाम चयो त मां हिन सां ज़रूरु मिलंदुसि। त ख़िज़र अलैहिस्सलाम सो मूसा ॻोल्हे ॻोल्हे वञी निकितुसि। हाणे इहो इन सां ई तालुक मां सम्झाइण लाइ कयो आहे। त उते जॾहिं पहुतो त काल लहू मूसा अलैहिस्सलाम चएसि थो हल अत बियोक, चई ॿुध मां तुंहिंजे पोयां हलां, अला तुअल मनी में मां उलिम तू त रुशदा, त मूंखे तूं सेखारीं जेको तोखे अलाह हिकिड़ो इल्मु ॾिनो आहे। त हुन चयो त ॾिस ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो कमु आहे ॾुखियो, काल इन लन तस इहे मई सब्र, मां जेके कमु कंदुसि तूं उते चुप न रही सघंदे, सबुरु न कयो, छो त उनजी बैकग्राउंड जी ख़बर कान हूंदी न। ऐं चए थो कई तस्वीर अला मां लम तुहित बि ख़बर आहे, तूं सबुरु कीअं कंदे जे हुनजी बैकग्राउंड जी ख़बर ई कान हूंदी त मां छाजे लाइ कयो आहे। त मूसा अलैहिस्सलाम चयो न हाणे ईअं न आहे, काल स तजिदुनी इनशा अलाह साबिरऊं, न ईअं न आहे, इनशा अलाह तूं मूंखे सम्झंदे मां सब्र वारो आहे, मां तोखे कोन टोकींदुसि, न को विच ते ॻाल्हाईंदुसि। फला आसील अमराई, जेको तूं चईं थो मां उन जी जेको आहे सो नाफ़रमानी न कंदुसि। चईं चङो। काल फ़इन नितबअतनी फला तसलनी आहिनि शयूं, जॾहिं मुंहिंजे पोयां हल, जॾहिं मां को कमु कयां त पुछिजांइ न ओॾी महिल माण्हुनि जे मुंहं ते, हता उहिदुसि लक मिनू ज़ुकरा, पोइ जॾहिं टाइम आयो त मां तोखे सम्झाईंदुसि त इहा छा शइ। फन तलका, हलंदा विया। हता इज़ा रक़बा फी सफ़ीनत ख़रक़ा, पोइ हिकिड़ी दरिया जी ॿेड़ीअ ते चढ़ी, ऐं जॾहिं परे पासे पहुता त हू जेके घर जा मालिक निकिरी विया परते, हिन छा कयो जो अलाए छा मुतुरको अलाए छा करे हीअं करे टुंग जो कयईं त पाणी भरिजी वियो, वञी किनारे ते हेठि वेही रही। त मूसा अलैहिस्सलाम हाणे हिते कीअं चुप करे, हुन चयोसि त तूं न ॻाल्हाइजांइ, ॻाल्हाईं, चए थो काल अख़रत हा, काल अख़रत ॾिसो थोरो थकिजी पियो आहे ॾाढो, काल अख़रक़त हा ले तुग़रिक़ अहलहा, यानी हे तूं जेको आहे हिनखे टुंग करे छॾियो आहे त हिन जा जेके माण्हू ॿुॾनि लक जीअं त शइ इमर, हे वरी कहिड़ो तो पंहिंजो कमु कयो आहे, इहो ग़लति कमु कयो अथई। त उनजो जवाबु उनखे ॾिएसि थो, पोइ चए थो अम सफ़ीनत कान लि मसाकीन, चए थो हीअ ग़रीबनि जी ॿेड़ी हुई, यअमूलु फिल बहर, समुंड में पंहिंजो धंधो कंदा, पोइ अरद तो न अईबा, मां इरादो कयो त हिनखे एब कयांसि। हाणे इहो नंढिड़ो एब कयो अथमि, टुंगड़ो कयो अथमि, वरी इहो काठ हणी सही करे हूंदा। व कान वराहूं मलकुई या ख़ुशि कुल सफ़ीनत ग़सबा, पोयां बादशाह थो हुजे जंग जे लाइ, जंहिंखे ॿेड़ियूं आहिनि सभु कब्ज़ो कंदो थो वञे। सुभान अलाह। तंहिंजे करे अलाह साईं कॾहिं कॾहिं तव्हां सां कुझु करे थो, उन में फ़ाइदो आहे। मिसाल तौरु तव्हां कंहिं बस में चढ़ो था त जाइ न मिली, शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुठो थियो, थी सघे थो त तव्हांखे उन में फ़ाइदो न हो। वरी चए थो फन तलका, पोइ वरी अॻिते विया, हता इज़ा लकिया ग़ुलामन फ़क़त, हिकिड़ो ॿारु हो बीठो, कुही छॾियईंसि। हिते मूसा अलैहिस्सलाम चयो काल क़तल त नफ़्सन ज़कियतन बग़ैर नफ़्सी, हिकिड़ो मासूम ॿार खे बिना ॾोह जे कुही छॾी, मारे छॾी, लक़त जी त शइ नुकरा, चई हे त तो जेको कमु सही न कयो आहे। त चवण इहो पोइ वरी ॿुधायो त चए थो अब अमल ग़ुलाम फ़कान अबवाह मोमिनीन, हिन चए थो हिन ॿार जा माउ पीउ मोमिन थिया आहिनि। ख़शईना अन युरहिकहुमा तुग़यानऊ व कुफ़रा, तंहिंजे करे हीउ जेको ॿारु हो पहिरीं त शायदि मोमिन न हा, त इहो अलाह साईं ॾिनो हिननि खे वॾा थिए त पादर ठोके न हिन सां करे। चए थो पर असां इन ॾिठो त हे वॾो थी हिननि खे तकलीफ़ ॾींदो ऐं तुग़यानी कंदो, कुफ़ुर कंदो। अरदना अन युबदिलहुमा रबहुमा ख़ैरन मिनहु ज़कात रहमा, पर अलाह हाणे फ़ैसिलो कयो त हिननि खे अहिड़ो औलाद ॾिए जेको हिननि खे प्यारु करे ऐं हिन सां रहम करे। हाणे मूंखे न आहे ख़बर त पोइ पहिरीं छो ॾिनी, माना जो मतिलबु आहे त हे मोमिन बाद में थिया आहिनि, तॾहिं त पोइ वरी ॿारु जेको आहे सो अलाह चयो त हिनखे क़तलु करदड़ ॿियो ॾियां। वरी अॻिते विया फन तलका, वरी अॻिते गॾिजी विया, हता इज़ा अतिया अहलल करियत निस्तता अमा अहलहा फ़अबऊ ऐं युज़ईफ़ुहुमा, त हिकिड़े ॻोठ में विया त बुख लॻनि त हुननि खे चयूं त असांखे कुझु ॾियो, चयूं असीं कोन ॾींदासीं। जवाबु ॾिनो बाबा न असां कोन ॾींदासीं। पोइ वजदा फ़ीहा जिदारई युरीद ऐं कज़, पोइ हिकिड़ी भित किरे पई, अकाम हू छा कयूं, चई हज़रत मूसा हलिया गारो ॿारो करे हुनखां मज़ूरी पाण बि कयूं, करे भित सिधी रखियऊं। त मूसा अलैहिस्सलाम चए थो त ॻाल्हि ॿुधो, मानी बि कोन ॾिननि, माण्हू अहिड़ा निभागा, ऐं भला घटि में घटि काल लव शे त लत ख़स हले अजरा, भला मज़ूरी त वठूं आहे उन्हनि खां जे मां कयूं आहे। सो चएसि थो त न अमल जिदार फ़कान ले ग़ुलाम आहिनि यतीम आहिनि फिल मदीना, चई इहा जेका भित आहे सो नंढड़ा ॿार आहिनि पर यतीम आहिनि हिन शहर में। फ़कान तहतू कंज़ुल लहुमा, ऐं इन्हीअ भित जे पाड़ में अंदरां इन में इन्हनि जे पीउ इन्हनि जे लाइ कुझु पैसा छॾिया आहिनि,
खज़ानो आहे। वकान अबूहुमा सालिहन, इन जो पीउ नेक शख़्स हो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे, हिते छा थो थिए, नेक तव्हां थींदव न, तव्हां पोइ औलाद जी परवाह न कयो, अलाह ताला उन्हनि जी परवाह पाण कंदो, रुॻो तव्हां सही थियो, अलाह वारा थियो, निमाज़ूं पढ़ो, त माना कयो क़ुर जी। ॾिसो हिते छा थो चए त इहे ॿारनि जो खज़ानो उन पिणस रखियो हेठां हिन जे, त जेको आहे सो पोइ मां कढंदुसि, पर मौत अची वियुसि। पर नेक शख़्स हो त चए थो त जेको आहे सो जेकॾहिं हीअ भिति किरे हा त खज़ानो ज़ाहिर थिया, त हे त नंढड़ा ॿार साल ॾेढ जा केतिरा, त माण्हू खणी वञनि हा पाड़े जा। त पोइ अलाह ताला चयो न, हीउ नेक शख़्स आहे, इन जी भिति खे सिधो कयो। अराद रबुक, तंहिंजे करे अलाह ताला इहो इरादो कयो, ऐं यबलुआ अशदहुमा, त जीअं जवान थी पका थियनि, मज़बूत थियनि, पोइ यस्तख़रिजा कंज़हुमा, त इन्हनि खे पंहिंजे पीउ जो खज़ानो मिले। रहमत मिन रबिक, इहे सभु अलाह जूं रहमतूं आहिनि। अलाह अॼु बि करे थो। हाणे तव्हां न असीं ॻणतीअ में वेठा आहियूं, अचो हाणे मुंहिंजा ॿारनि खां चोरी थो कयां, अचो ॿारनि खां रिश्वत थो वठां, उन्हनि खे प्रॉपर्टी ॾियां, पढ़ाई किथां कंदा, न ॾींदोसां ॾोकड़ कयां, सभु अलाह खे करिणो आहे, सभु अलाह। असां आहियूं न, ग़रीब हुउसि न मां, मुंहिंजो पीउ जी सिहत सही न हुई, तंहिंजे करे मूंखे कुझु बि कोन मिलियो पीउ वटां। असांजो पीउ हो, अल्हम्दुलिल्लाह मां हुनजी ख़िदमत कई, हुनजो दिमाग़ ते असरु पइजी वियो। मां नंढड़े हूंदे छोला विकिया, ऐं जेको आहिनि से हिन में 8 में 7 में छोला बिस्कुट इहो विकिणी 8 पास कयुमि, त 8 में मूंखे स्कॉलरशिप मिली वई। पोइ वरी मां उन मां पढ़णु लॻुसि, लेकिन धंधो बि कंदो हुउसि। वरी मैट्रिक कयुमि, वरी उन में मूंखे पोज़ीशन मिली, वरी इंटर में फस्ट क्लास फस्ट, हिकिड़ो ई बोर्ड हो सॼे हैदरा सिंध में मां पोज़ीशन खई। कीअं खयमि? छोला विकिणी कयमि न। पोइ छा आहे त मुंहिंजे पीउ जी दुआऊं हूंदियूं, मुंहिंजी ॾाॾीअ जूं दुआऊं हूंदियूं, अल्हम्दुलिल्लाह। ऐं नतीजो इहो थियो त हाणे मां आहियां। मां बि वरी अलाह जे करे कोशिशि कयां थो, रिश्वत कोन था वठूं, कयूं था दीन जो कमु, त जेके मुंहिंजा पोयां आहिनि, मुंहिंजा पोटा आहिनि या ॿिया आहिनि, अलाह ताला उन्हनि जी ज़रूरु हिफ़ाज़त कंदो। सो चए थो त इहा रब जी रहमती वमा फ़ालतू अन अमरी, त हज़रत ख़िज़र चए थो जेके मूं कमु कया न, मां पंहिंजे तरफ़ां कोन कया आहिनि, मूंखे त इन्फॉर्मेशन ई कान्हे, मूंखे त हिकिड़ी इन्फॉर्मेशन अलाह तरफ़ां मिली तॾहिं कयुमि। ज़ालिक तावील, हाणे इहा आहे हिन जी एक्सप्लेनेशन, मालम तस्ते अलाई सब्र, तूं हुन ते सब्र न करे सघे। यानी हिकिड़े नबीअ खे बि ग़ैब जी ख़बर कान थी पए, त पोइ असां बि चुप कयूं, असां बि हर ॻाल्हि जे पोयां बहस न कयूं त हीअं थियो हीअं थियो हीअं थियो। असांखे बि अलाह ते का शइ रखणु खपे। उन खां पोइ अलाह फरमाए थो, मई युतिल्लाह व रसूल, जेको अलाह ऐं अलाह जे रसूल जी इताअत करे उन जा हुकुम मञींदो, फ़उलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबीन व सिद्दीक़ीन शुहदा, त पोइ ही उहे बि उन्हनि में सां हूंदा जिन से मथां अलाह इनाम कयो आहे, जंहिंमें नबी हा, सिद्दीक़ीन, शहदा व सालिहीन सालिहीन व हसुन उलाइक रफ़ीक़ा, इहे तव्हां सां उते यारी कंदा, तव्हांजे पाड़े में रहंदा सभई, कहिड़ी बहितरीनु तव्हांजी कंपनी हूंदी उते। तंहिंजे करे जेको आहे चए थो, मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ो शख़्स थो चए, रबिया बिन काब, आख़िरी मां ॿुधायां थो, त चई त कुन त अबीत मां रसूल, माना कयां थो, मां रसूल सां राति जे टाइम में हुनजी ख़िदमत कंदो हुउसि। आते तो बि वुज़ू, कॾहिं वुज़ूअ जो पाणी ॾींदो सांस वठी ईंदुसि, या ॿियूं के कमु चवंदो मां कंदुसि। सो हिकु ॾींहुं मूंखे थो चए फ़काली सल, चए थो मूंखां कुझु घुर। सो फ़कुल त असलक मुराफ़तक फिल जन्नत, चई मूं चयो साईं मूंखे कुझु न खपे दुनिया जो, शायदि नबी साईं पुछियो हूंदो त शायदि दिनार बिनार खपे सॼांसि, चई न न न मूंखे खपे त मां तोसां जन्नत में गॾु हुजां। काल ग़ैर ज़ालिक, चई का ॿी शइ घुर, त चई न बसि इहा आहे। पोइ चएसि थो कालफ़ ऐनी अला नफ़्सिब कसरत सुजूद, पोइ मुंहिंजी मदद कर कसरत सुजूद जी, सजदनि जी कसरत करे, इन मां कोन वठी वेंदुसि। अलाह ताला खे दुआ आहे की अलाह पाक असांखे सम्झ अता फरमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।